बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेडो तुंहिंजो नाम बाज बोडियाई मंगा, जेडो तुंहिंजो नाम बाज बोडियाई मंगा, रिय थंभे रिय थोणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो काहां तोखे मालूम सभु। सर में पखी हेकड़ो, पाड़े रीह 50, राज़ी थिया सलाह, लुॾे लहरनि विच में। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, आऊं आहियां अव्हां जी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबह मिराण साण खणी मौजूदु आहियां। समूरी टीम साण हाज़िर आहियां। नेक दुआऊं, नेक ख़्वाहिशूं, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ हमेशह हूंदियूं आहिनि। तव्हां जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महकंदा बहकंदा रहो, पंहिंजनि प्यारनि सां, घर भातियुनि सां हमेशह प्यारी मोहब्बत वारी ज़िंदगी गुज़ारियो, अव्हां ख़ुशि इख़्लाक़ी वारी ज़िंदगी गुज़ारियो, ऐं जिथे बि हुजो पंहिंजे कम सां ऐं पंहिंजे किरदार सां हमेशह सभिनीनि जे दिलनि में ख़ासि घर ऐं गहरा मक़ाम जोड़ो। व्यूअर्स, मॉर्निंग टाइम आहे, सुठो पहर हूंदो आहे, गर्मी तमामु घणी आहे ऐं हींअर टेम्परेचर जेकॾहिं असां ॾिसूं त इलाही हाई टेम्परेचर आहे असां वटि, जंहिं हिसे में असां रहूं था। गर्मियूं घणियूं थींदियूं आहिनि, असां फेस कंदा आहियूं, यूज़ टू हूंदा आहियूं, असांखे आदत हूंदी आहे गर्मियुनि खे फेस करण जी, ऐं असां जेकॾहिं हली वेंदा आहियूं नॉर्दर्न एरियाज़ में त उते अञा बि असांखे एडजस्ट करण में ॾुखियाई थींदी आहे, छो त असां हैबिचुअल न आहियूं हूंदा, असांजो बॉडी टेम्परेचर आदि कोन हूंदो आहे एतिरी थधि जो, ऐं असां वटि जॾहिं घणो सीउ थींदो आहे, शदीद सीउ थींदो आहे, एॾो ॾिठो वञे त थींदो बि न आहे, पर पोइ बि असां एॾा आदि कोन आहियूं। पर ॻाल्हि करण जो मक़सदु त गर्मियुनि जा आदि हूंदा आहियूं, असांखे ख़बर हूंदी आहे त इलाही गर्मियूं थींदियूं, असांखे फेस करणियूं आहिनि। ऐं उनखां अलावा जेकॾहिं एहतियात जी ॻाल्हि कजे, जीअं अव्हां पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरो था, ऑब्वियसली हिकिड़ो फिक्स्ड टाइम आहे ऐं जॉब ते वञिणो हूंदो आहे, वर्क प्लेस ते एनी हाउ टाइमली पहुचणो हूंदो आहे, पोइ डायरेक्टली उस ते जेकॾहिं अव्हां निकिरो था त कोशिशि करियो त डिफरेंट ड्रिंक्स अव्हां वापराईंदा रहो, कोशिशि करियो त हिकिड़ी पाणी जी बॉटल अव्हां सां गॾु ज़रूरु हुजे, ऐं उनखां अलावा डायरेक्टली जेकॾहिं अव्हां बाइक ते निकिरो था त थधो कपिड़ो मथे ते रखो। व्यूअर्स, जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं असां पंहिंजी सोसाइटी जी त लोकल बॉडीज़ जी इलेक्शन बि हुई। इलेक्शन में छा थो थिए तव्हां सभिनी खे ख़बर आहे। अपार्ट फ्रॉम दैट असां जेकॾहिं ॾिसूं त हींअर थींदो छा, असां वटि छा चेंजिस हूंदियूं, जेको असां वटि कमु थिए थो उनमें छा तब्दीली हूंदी, सवाल हींअर इहो पैदा थिए थो। उनखां अलावा जेकॾहिं असां इंटरनेशनल लेवल ते ॾिसूं त असां वटि मीडियम साइज़ एंटरप्रेन्योरशिप जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, बिज़नेस जी ॻाल्हि कयूं, स्मॉल बिज़नेस, उनखां अलावा मीडियम बिज़नेस कीअं स्टार्ट थिए थो ऑन द नेशनल लेवल, अॼु डे सेलिब्रेट कयो वञे पियो। ऐं जेकॾहिं असां SDGs गोल्स में ॾिसूं त डिसेंट वर्क ऐं इकोनॉमिक ग्रोथ 8 नंबर ते असांखे गोल मिलंदो आहे, उनजे तहत हिकिड़ो ॾींहुं बि मल्हायो वञे पियो। SDGs ते हूअं बि कोशिशि हूंदी आहे त वर्क कयो वञे, पर वर्क केतिरो थिए पियो या डिफरेंट जेके बि सेक्टर्स आहिनि उहे केतिरो वर्क कनि पिया, असांखे रिज़ल्ट छा पियो मिले, छो त हिकिड़ो कमु थिए पियो पर ॻाल्हि हूंदी आहे रिज़ल्ट जी, असांखे रिज़ल्ट केतिरो मिले पियो, असांजे फंड्स ईंदा आहिनि पर असां वटि इम्प्रूवमेंट केतिरी आहे। जेकॾहिं असां पंहिंजे इन्वायरमेंट जी ॻाल्हि कयूं, हिन टाइम जी ॻाल्हि कयूं, हिन महिल जी ॻाल्हि कयूं त असांखे सख़्तु ज़रूरत आहे त असां ॿूटा पोखियूं, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो प्रोसेस आहे, असां ॿूटा पोखींदासीं, उन्हनि जी ग्रोथ थींदी, उहे टाइम कंज़्यूम कंदा, हिकिड़ो टाइम वठंदा, जॾहिं टाइम वठंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि ग्रीन ऐं क्लीन पाकिस्तान जो जेको स्लोगन असां वटि हलंदो आहे उन ते ज़रूरु असां कंहिं न कंहिं टाइम ते पहुची वेंदासीं, ऐं पोइ शायदि गर्मियुनि जी जेका शिदत हूंदी आहे उहा बि घटि थींदी, ऐं थियण बि खपे। असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे जंहिंखे असां गुज़ारियूं था, उनमें जॾहिं एतिरियूं गर्मियूं आहिनि त सर्वाइव करणु मुश्किल हूंदो आहे। सो वेल व्यूवर्स, इहे त ॻाल्हियूं आहिनि, पाण ॻाल्हियूं कंदे कंदे प्रोग्राम जी तरफ़ कुझु क़दम वधायूं पिया। प्रोग्राम जी अव्हांखे ख़बर हूंदी आहे, ऐं सुठी ॻाल्हि प्रोग्राम जी इहा बि हूंदी आहे त डिफरेंट डेज़ असां सेलिब्रेट कंदा आहियूं, करण बि खपनि ऐं ॻाल्हाइणु खपे, जेके सुठा टॉपिक्स हुजनि उन्हनि खे एक्सप्रेस करणु खपे, ऑन द वाइड लेवल ॻाल्हाइणु खपे, पर जेसीं ताईं असांजी रसाई आहे त पोइ असां कोशिशि कंदा ई रहंदा आहियूं। अव्हांखे ख़बर आहे सुठी ॻाल्हि प्रोग्राम जी इहा बि हूंदी आहे त प्रोग्राम में अव्हां बि शामिलु थी सघंदा आहियो। स्क्रीन ते नंबर हली रहियो हूंदो 02221022855, तव्हां इहो डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था, पंहिंजूं ॻाल्हियूं ॻंढे सघो था, ऐं अव्हां बि जेकॾहिं कोई बिज़नेस कंदा आहियो त तव्हां उहो बि शेयर करे सघो था, उनखे वधीक कीअं रन करणु चाहियो था त उहो त अव्हां ते डिपेंड करे थो, पर कुझु प्रोसीजर्स हूंदा आहिनि, कुझु स्ट्रेटजीज़ हूंदियूं आहिनि जेके अप्लाई कबियूं आहिनि फॉर द बिज़नेस, त अव्हांजो बिज़नेस कीअं रन करे सघे थो। उनखां अलावा आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां, ऑन द टेलीविज़न प्रोग्राम लाइव हलंदो आहे, ऐं फेसबुक ते बि प्रोग्राम हली रहियो हूंदो आहे, रिपीटेशन में बि प्रोग्राम हलायो ईंदो आहे, ऐं मेहरान TV ऑफिशियल जे नाले सां यूट्यूब ते पेज मौजूदु आहे, सो अव्हां उहो बि विज़िट करे सघो था, ऐं रिपीटेशन प्रोग्राम्स उते अपलोड कया वेंदा आहिनि त तव्हां उते बि ॾिसी सघो था। सो व्यूअर्स, ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि, यानी इहा टी सुठी ॻाल्हि प्रोग्राम जी थी वई
त असां वटि सुठा गेस्ट बि हूंदा आहिनि, असां सुठा गेस्ट इनवाइट कंदा आहियूं ऐं जेको ॾिहाड़ो हूंदो आहे ऑन द इंटरनेशनल लेवल उनखे रखी करे पोइ कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त की सुठा सवाल लाभायता सवाल करे सघूं। हर इंसानु पंहिंजे इल्मु अकुल फ़हम इदराक मुताबिक़ ॻाल्हियूं प्रोग्राम में ॻंढींदो हूंदो आहे त ॻाल्हियूं त सुठियूं थी वेंदियूं आहिनि, पर अमल वरी बि असांजे हथ में हूंदो आहे त असां केतिरो अमल करियूं था। सो हाणे अव्हां जे अंगणनि ते इंतज़ार जो घणियूं टोड़ियां थी। असां वटि जेके आयल मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां सां कराईंदी हलां त असां वटि डीन ऑफ इस्टा यूनिवर्सिटी, डीन ऑफ कॉमर्स डॉक्टर कमरदीन महर साहब जिन मौजूद आहिनि। पहिरियों त आउं अव्हांखे भली कार चवंदसि सुबह मिराण जे अंगण ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? आऊं ठीकु आहियां मैडम, अव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह आउं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। अव्हां ॿुधायो अव्हां इलेक्शन खे कीअं ॾिठो हींअर जेके लोकल बॉडी जी इलेक्शन थिए पई? बिल्कुलु तमामु शॉर्ट हुन ते थियूं। पहिरियों त पंहिंजो ख़बर ई कान पई पए इलेक्शन्स थींदियूं या न थींदियूं, पर बहरहाल थी वियूं। अञा प्रोसेस ऑन गोइंग आहे। सो हूअं त सुठो अमल आहे, डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, इलेक्शन्स थियणु खपनि। ऐं इन में पंहिंजो कुझु नवां माण्हू अनएक्सपेक्टेडली जेको स्टीरियोटाइप जंहिंखे पाण चवंदा आहियूं त हिक ई तरह जा माण्हू बार बार इलेक्शन्स में अचनि पिया ऐं हिक ई तरह जा माण्हू असांजी आवाम खे रिप्रेज़ेंट कनि पिया। त हींअर थोरो इहो सिंबल एलिमेंट ॾिसण में आयो आहे त कुझु ॿिया माण्हू बि ॿिए तब फ़िक्र जा माण्हू बि सोसाइटी सां जेके वाबस्ता आहिनि उहे बि अॻियां आया आहिनि। इहो हिकिड़ो तमामु सुठो इनकरेजिंग जंहिंखे चइजे एस्पेक्ट आहे त असां जेका पंहिंजी सोसाइटीअ जी ओनरशिप कंहिं हिकिड़े मख़सूस तबिके खे ॾेई छॾी आहे, हींअर दरअसल ॿिया जेको आहे पंहिंजो स्टेक होल्डर्स पैदा थियनि था। बाक़ी गॾोगॾु मुख़्तसरनि अञा हिन ते ॻाल्हाईंदासीं जेको उहो ई रवायती तरीक़ो आहे डिप्रेस करण जो, सप्रेस करण जो, त जेको हिकिड़ो मख़सूस तबिको लॉबी जेका रूल कंदी आई आहे त उन ॼण त इहो हिकिड़ो तइ करे छॾियो आहे त भई असां ई बसि अॻियां हलंदासीं ऐं असां जंहिंखे चइजे उन शइ जो हक़ु रखूं था। त इहो थोरो एलिमेंट जेको आहे उहो ॾिसण में आयो त मुख़्तलिफ़ जॻहनि ते थोरो घणो जेके झगड़ा थिया या मिसाल जंहिंखे अनफेयर मीन्स में जंहिं माण्हू अचण जी कोशिशूं वरितियूं ऐं उते जेको अनरेस्ट क्रिएट थियो इहो ख़तमु थियणु खपे। सही ज़बरदस्त थियणु बि खपे, छो त कंहिंजी इहा पर्सनली का असां चऊं मिल्कियत कोन्हे, का केर बि अची सघे थो, इनरोल्ड थी सघे थो ऐं वरी असांजी आवाम ते ई आहे त कंहिंखे अॻियां असां आणियूं था। छो त जेके बि नंढा वॾा मसइला थींदा आहिनि असां वोट जो हक़ु रखूं था त ऑब्वियसली असां जेको चाहियूं था जेका शइ सही आहे असांजी सोसाइटी में उन ते अमल बि थियणु खपे। उन खां अलावा व्यूअर्स आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां जुनैद मेमन बि असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, सुठी नॉलेज रखंदा आहिनि ऐं मिरान टेलीविज़न जो हिसो आहिनि, अव्हांखे ख़बर आहे सुठा प्रोग्राम्स पाण कंदा आहिनि। त उन्हनि खे आउं भली कार चवंदसि सुबुह मिरान जे अंगण ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो जुनैद? ठीकु आहियो? बिल्कुलु, तव्हां ठीकु आहियो? ख़ैरियत? ज़बरदस्त। अच्छा, तव्हां हाणे जेको आहे सो प्रोग्राम कंडक्ट कयो हुयो शाहनवाज़ दहाणी सां, त उहो एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो? हा, तमामु ज़बरदस्त। लाज़मी ॻाल्हि आहे जंहिंमहिल तव्हां हिकिड़े सुपरस्टार जो इंटरव्यू कयो त तमामु घणी ख़ुशी महसूसु थींदी आहे ऐं ख़ुशी इहा इन करे वधीक महसूसु थी त हिकिड़ो अहिड़ो स्टार जंहिंखे अॼुकल्ह हर को लाइक करे थो ऐं असांजे सिंध जो ख़ासि करे सुपरस्टार आहे। असां अहिड़ो स्टार जेको काफ़ी टाइम खां मिस कयो पिए त असांजो बि हिकिड़ो अहिड़ो क्रिकेट तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान में सभ खां वधीक फॉलो कयो वञे थो क्रिकेट खे ऐं क्रिकेट खे पसंदि कयो वञे थो, पर असांजो जेको असीं चवंदासीं हर को सिंधी नौजवान बि क्रिकेटर हुजे जेको पाकिस्तान टीम जी नुमाइंदगी करे, त अहिड़ा नौजवान सम्झो त हाणे हिकु ॿ नौजवान ई आहिनि अहिड़ा त शाहनवाज़ ॾाढियुनि मां हिकु आहे ऐं हुनखे हर को पसंदि करे थो, हर को ॾिसणु चाहे थो। त तमामु सुठो एक्सपीरियंस रहियो ओवरऑल सां कचहरी थी ऐं तमामु घणो मज़ो आयो। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। व्यूअर्स आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त शाहनवाज़ दहाणी खां असांजे डायरेक्टर साहब जिन बि इंटरव्यू कंडक्ट कयो ऐं हिकिड़ो सेगमेंट असां लास्ट में ज़रूरु प्रोग्राम में हलाईंदासीं, प्रोग्राम में जोड़ींदासीं ऐं सुबुह मिरान जो बि शाहनवाज़ दहाणी ईअं चऊं त हिसो बणिजी चुका न, त असांजा जेके बि व्यूअर्स आहिनि, जेके फॉलोवर्स आहिनि, जेके पसंदि कंदा आहिनि, असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त अव्हां जे अंगणनि ते ख़ूबसूरत करे सुबुह मिरान जा रंग असां रचाए सघूं। सो इन ई नंढड़ी कोशिशि में असां जेको आहे सो कोशिशि इहा कंदा आहियूं त इन कोशिशि में असां कामयाबु थियूं। सो वेल जुने तव्हां ॿुधायो हींअर इलाही गर्मियूं आहिनि, भला गर्मी जे मौसम में पंहिंजो पाण खे गर्मी खां कीअं बचाइजे? व्यूअर्स खे अव्हां छा सलाह ॾींदव? गर्मी खां बचाइण जो कोई तरीक़ो आहे कमरे में बंदि करे एसी खोले सुम्ही रहो। अच्छा, उहे माण्हू या दुआ कयो त मींहुं वसे, मींहुं जो इंतज़ारु आहे, शदीद इंतज़ारु आहे, छो त गर्मी ख़ासि तौर ते 2-3 ॾींहंनि खां गर्मी तमामु शदीद थी वई आहे। छा त उहा उस वारी गर्मी त हुई पर हवा हली पए, हाणे वरी मींहं जे करे घुट तमामु घणी थी वई आहे, सफोकेशन तमामु घणी, त हाणे बारिश जो वेट आहे, बारिश अचे त कुझु मौसम नॉर्मल थिए। सही सही, माना बारिश जो शदीद असांखे इंतज़ारु आहे ऐं उहो ॾिठो वञे त असांखे जॾहिं नीड हूंदी आहे बारिश जी त उहा थिए कोन पई, छो न पई थिए? असांजी पंहिंजूं गिफ़लतूं आहिनि। असां अगरि नॉर्दर्न एरियाज़ बि वेंदा आहियूं न त माना इलीगली उतां जे पहाड़नि जी कटाई थिए पई, वणनि जी कटाई थिए पई,
त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ ही डेज़ त असां फेस करियूं था। अच्छा कमरदीन वार साहिबु अव्हां खां जेकॾहिं आउं पुछां त हिन मौसम में तव्हां व्यूवर्स खे कीअं चवंदो पंहिंजो पाण खे बचायो? हितां खां पाण ज़रूरु शुरू कंदासीं, असां वटि लाइव कॉलर आहिनि, पहिरियों उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई। असांजे व्यूवर्स चाहिनि पिया तव्हां उन्हनि सां शेयर करियो। जी असल में एहतियात करण जी ज़रूरत आहे। जी, जी। हीट स्ट्रोक जेको आहे उहो जेकॾहिं कंहिंखे लॻी थो वञे, ख़ासि करे मज़दूर जेके उहे माण्हू जिन खे जेके वधीक एक्सपोयर थियनि हीट ते, हाँ, सही सही। मज़दूरियूं कनि था या अहिड़ा के कम कनि था जंहिंमां उन्हनि खे को ख़ासि नथो मिले तरफ़, उहे केयर कनि। तव्हां वरी ॻाल्हि त उन में पाणी पीअनि, ग्लूकोस ख़ासि करे जेको आहे उहो पीअनि। अहिड़ा जंहिंखे चइजे त सॉफ्ट ड्रिंक्स वापराइनि जेके उनखे थोरो डिहाइड्रेटेड न कनि उन्हनि खे। ऐं इन ॻाल्हि खे थोरो ख़ासि करे ॿारनि जो केयर कयो वञे त उन्हनि खे बि कुझु अहिड़ा निमकियात साल्ट्स वग़ैरह ॾिना वञनि पंहिंजे हिसाब सां। ॿियो कुझु न त भला पाणी आहे जेको पाणी जेको आहे उहो वापराइणु खपे त जीअं इन गर्मी जो जेको ताव आहे, जेका उनजी स्ट्रोक आहे, उन खां महफ़ूज़ रही सघिजे। ऐं वेव आहे इहा हिकिड़ी जेका हाणे साईं वारी ॻाल्हि त केतिरा ॾींहं रहे थी जेसिताईं बारिश वग़ैरह थिए, सही सही, बरसाति थिए। हा बिल्कुलु। ऐं व्यूवर्स असां ॾिसूं त असां वटि माना सफोकेशन हिन टाइम में थींदी आहे ऐं सफोकेशन टुटंदी बि आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो टाइम पीरियड आहे ऐं वक़्त जी मां ॻाल्हि कंदी आहियां त सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे त वक़्तु गुज़री वेंदो आहे। सो गर्मियुनि जो वक़्तु आहे इहो बि गुज़री वेंदो, इलेक्शन जो टाइम बि असांजो गुज़री वियो। त वेल जेकॾहिं पाण इलेक्शन जी ॻाल्हि कयूं त जुनेद तव्हां ॿुधायो, अव्हां लोकल बॉडीज़ जी जेका इलेक्शन थी उनखे कीअं ॾिठो? इलेक्शन हक़ीक़त इहा आहे त इलेक्शन हाणे ईंदी आहे न त को मतिलबु तब्दीली माण्हू ॾिसणु चाहे थो। तब्दीली इन करे न त को कंहिंसां माण्हू जो बोज़ आहे या को इख़्तिलाफ़ आहे। असल ॻाल्हि आहे त असीं चाहियूं था त हाणे असीं बि पूरी दुनिया जेका तरक़ी जी तरफ़ वञे पई, पूरी दुनिया में थोरो चेंज आयो आहे त असां ॾे बि चेंज अचे। पर असां उहो ई ॾिसूं था नंढे हूंदे खां ई असां बुनियादी मसाइला ई असांजा हल कोन थिया आहिनि। असीं हुन जेको वर्ल्ड लेवल ते चऊं त असीं हुननि जे बराबरि अचूं त परे जी ॻाल्हि आहे। असां अञा ताईं पंहिंजा बुनियादी मसइला, असांजा रोड रस्ता, असांजा ड्रेनेज, असांजी स्कूल, असांजी सिहत, असांजा इहे मसइला हल कोन थिया आहिनि। त जंहिं महिल इहो ॾिसूं था त पोइ दिलि टुटियो पंहिंजे पाण। पोइ छा ॾिसूं? ऐं तव्हां सर जी ॻाल्हि की बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त हिकिड़ो सिस्टम हिकिड़ो अहिड़ो पॉलिटिक्स जो ठहियलु आहे पाकिस्तान में जो तव्हांजो पॉलिटिशियन मतिलबु एबिलिटी ते सिलेक्ट नथो थिए। तव्हां पंहिंजे तक जा पावरफुल आहियो, तव्हां ॾे पैसो आहे, तव्हां वॾेरा आहियो, तव्हां ॾे माण्हू आहिनि, तव्हां इलेक्शन खटे वेंदो। मतिलबु इलेक्शन खटण जो प्रोसीजर जेको आहे न उहो हुन जी फेवर में आहे, जेके तव्हांजो जेको स्ट्रॉन्ग माण्हू आहे। हक़ीक़त हुजणी ई घुरिजे इलेक्शन उहो विन करे जेको वधीक सुठे तरीक़े सां आवाम जी ख़िदमत करे। असांजी पोज़ीशन थोरी मतिलबु लिहाज़ कयो एॾी मज़े वारी कान्हे त इलेक्शन त बिल्कुलु थियूं ऐं हिकु ॾुख बि थियो, काफ़ी सारो ॿुधण में आयो त काफ़ी नुक़सानु थियो आहे, काफ़ी त उहो इन दी एंड माण्हुनि खे सोचणु घुरिजे त छो एतिरो जज़्बाती था थियनि। इलेक्शन आहे त हुनखे प्यार मोहबत सां बि, भले तव्हां इख़्तिलाफ़ हुजे, चलो हाणे हुन ॻाल्हि ते नथा अचूं केरु एबिल आहे केरु कोन्हे, भले केरु बि एबिल हुजे, तव्हांजो इख़्तिलाफ़ आहे इख़्लाक़ जे दायरे में हुजे, तव्हां वोट ॾियो, तव्हांखे पसंदि आहे तव्हांजो लीडर, तव्हां हुनखे वोट ॾियो। साम्हूं वारे खे सां बदतमीज़ी करणु या जहिड़ो करणु त सुठी ॻाल्हि कान्हे। पंहिंजो ख़्यालु रखिजे। हिकिड़ो पर्सपेक्टिव हूंदो आहे न, त पर्सपेक्टिव असां चवंदा आहियूं चेंज थी सघे थो, अव्हांजो चेंज थी सघे थो, डॉक्टर साहिब जन जो चेंज थी सघे थो, मुंहिंजो चेंज थी सघे थो। पर जॾहिं असां हिकु जॻह ते वेठा आहियूं त वर्क प्लेस एटीट्यूड इहो हुजणु खपे त उन टाइम ते असां जेको आहे जेको इख़्तिलाफ़ कयूं था उहो हिकिड़े रिस्पेक्ट जे दायरे में हुजे। अच्छा, चयो वेंदो आहे त माना तव्हांजो जेको वर्क प्लेस एटीट्यूड आहे उन जॻह ते तव्हां सही तरीक़े सां पंहिंजो पाण खे परखे सघो था। जॾहिं तव्हांजे अपोज़िशन में को माण्हू वेठो हुजे पोइ उन टाइम ते तव्हांजे साम्हूं जॾहिं क्राउड आहे त तव्हां उन सां कीअं बिहेव कयो था जेको तव्हांजी अपोज़िशन में आहे, त उन टाइम ते चवंदा आहिनि त इंसान जो जेको पंहिंजो इख़्लाक़ हूंदो आहे उनजी बि ख़बर पवंदी आहे। ऐं सर अव्हांजो त एक्सपीरियंस रहियो हूंदो, ऑब्वियसली अव्हां जंहिं पोज़ीशन ते आहियो त हिकिड़ो थींदो आहे न वर्क प्लेस जेलसी बि थींदी आहे, हिकिड़ो पंहिंजो एटीट्यूड बि थींदो आहे, त पोइ तव्हां जॾहिं डिफरेंट जॻहियुनि ते मूव करियो था त पोइ माना कीअं तव्हां जेको आहे सो मैनेज कंदा आहियो? बिल्कुलु, मैनेजमेंट में बाक़ाइदा फील्ड आहे ऑर्गेनाइज़ेशनल एनवायरनमेंट। त भई असांजो जेको जंहिं एनवायरनमेंट मक़सदु ई हिकु पहिरियों पाण एनवायरनमेंट जी ॻाल्हि कईसीं, जेका आबहवा पंहिंजी आहे, ॿी एनवायरनमेंट थींदी आहे जेका माण्हू ख़ुदि ठाहींदा आहिनि पाण पंहिंजे रवैयनि सां। त उहो बिल्कुलु आहे त उहे जेके माण्हू जा जेके रवैया हुजनि उहे पैरिटी ते मुश्तमिल हुजनि, यानी सभिनी खे पंहिंजो इक्वल अपॉर्चुनिटी मिलणु खपे ऐं सभिनी खे पंहिंजी राय जो जंहिंखे चइजे इज़हार जो चांस मिलणु खपे। इहो माना इहो लीगल मैटर आहे, माना ॿी दुनिया में इहा शइ कंपलसरी आहे, यानी वर्बल न आहे त भई इक्वलिटी हुजे ऐं बराबरी हुजे ऐं
तव्हांखे पंहिंजे राय जो इज़हार जो मौक़ो मिलणु खपे ऐं जेके तव्हांजा जाइज़ राइट्स आहिनि उहे तव्हांखे मिलणु खपनि इट्स लीगल पर असां वटि अञा इहा शइ इन सिते ते कान पहुती आहे त असां उन पेरिटी वारे इन थॉट खे मुकमल तौर ते पंहिंजो एग्ज़ीक्यूट करे सघूं ऐं बाक़ी ऑब्वियसली चेंज अचे पई ऐं जंहिंखे चइजे त इहो अमल जारी रहणु खपे पॉलिटिकल हवाले सां पियो ॻाल्हायां जेके इलेक्शन्स थियूं त उन में जेका बल्दियात आहे इहो फाउंडेशन आहे असांजी सोसाइटी जी लोकल बॉडीज़ ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं वक़्तु साहीअ जो थी वियो आहे व्यूअर्स असां साहीअ जी तरफ़ वधी रहिया आहियूं वरी झटि हाज़िर थियूं था आवाज़ पंहिंजे प्रोग्राम सुबुह घराणे में वेलकम बैक नाज़रीन सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडनि कंदे न मिले सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी ॿीहर अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो हूंदो तव्हां बि प्रोग्राम में शामिल थी सघो था तव्हां बि ॻाल्हियूं करे सघो था प्रोग्राम में का ॻाल्हि ॻंढे सघो था अव्हां जो हुजण सां असांजो प्रोग्राम सुठो थी वेंदो उन खां अलावा व्यूअर्स जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं त नंढो बिज़नेस कीअं कजे स्मॉल बिज़नेस और मीडियम साइज़ बिज़नेस के कीअं आणिजे उन खां अलावा ऑन द वाइड लेवल जेकॾहिं असां बिज़नेस खे ॾिसूं था त बिज़नेस केसीं ताईं रन करे सघे थो कीअं रन करे सघे थो चवंदा आहिनि त जेका जॉब हूंदी आहे उहा मतिलबु हिकिड़ो त लाइफ टाइम जे लाइ हूंदी आहे पर पोइ बि किथे न किथे रिस्ट्रिक्टेड इंसानु हूंदो आहे बाउंड हूंदो आहे इलाही कैप्ड हूंदो आहे जॉब में ऐं रीज़न इहो हूंदो आहे त पोइ असांखे टाइम खे इलाही मैनेज करिणो पवंदो आहे पर ईअं सिर्फ़ु जॉब में न हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो इंसानु जेको बिज़नेस करे थो सभ खां वधीक टाइम मैनेजमेंट उनखे ई जेको आहे सम्झणु खपे उन ते अमल करणु खपे तॾहिं शायदि सही तरीक़े सां सुबुह खां वठी जेको सिज आबताब सां उभिरे थो वरी सिज आबताब सां जॾहिं लहे थो त उन टाइम पीरियड में तव्हां जेको बि पंहिंजो हिकिड़ो सर्किल सेट कयो आहे तव्हां जीअं बि बिज़नेस खे हलायो था त उहो अव्हांखे ख़बर आहे त केतिरो मुश्किल हूंदो या आउं ईअं चवां त जिते असां जॉब में रिस्ट्रिक्टेड हूंदा आहियूं त बिज़नेस वारा माण्हू ओतिरो रिस्ट्रिक्टेड कोन हूंदा आहिनि पर हा ज़िम्मेदारियूं हुननि जे मथां हूंदियूं आहिनि अच्छा जेकॾहिं डॉक्टर कमरुद्दीन वाहिर साहिबु असां अॼु जे ॾींहं खे ॾिसूं जेको ऑन द इंटरनेशनल लेवल सेलिब्रेट कयो वञे पियो बिज़नेस जे हवाले सां ऐं जेको SDGs में असां ॾिसूं था न जेको 8 नंबर गोल आहे जंहिं ते असां बिज़नेस जी ॻाल्हि कंदा आहियूं एंटरप्रेन्योरशिप जी ॻाल्हि कंदा आहियूं त तव्हां छा था सम्झो त जेको आहे सो बिज़नेस में ऐं जॉब में केतिरो फ़र्क़ु थिए थो ॾाढो सुठो सुवालु आहे बिल्कुलु डेफिनेटली फ़र्क़ु थिए थो ऐं जेको थोरो जेकॾहिं पाण रवायती अख सां ॾिसूं त चवंदा आहिनि त वधंदड़ वापारु उत्तम खेती नीच नौकिरी इहो वाक़ई आहे ऐं सॼी दुनिया में जेको ट्रेड आहे उनखे प्रायोरिटी जे बेसिस ते रखियो वञे थो छाजे करे त जेका इकोनॉमी आहे कंहिं मुल्क जी यानी नौकिरियुनि जो पैदा थियणु ख़र्च करणु परचेज़िंग पावर एम्प्लॉयमेंट इहे सॼो हिकु तरह जो इकोनॉमी जो सम्झो त पार्ट आहिनि उहे उतां ई बहितर थियनि था जिथे तव्हांखे ट्रेड मिले थो यानी ट्रेड आहे त तव्हां वटि जॉब्स बि हूंदियूं ट्रेड आहे त तव्हां जंहिंखे चइजे त कर्ज़नि खां परे हूंदव बल्कि तव्हां लोन वठंदव न पर तव्हां लोन ॾींदव ट्रेड आहे त जंहिंखे चइजे त तव्हां पंहिंजो जेके ॿियूं फिनेंशियल असां सां जेके सोसाइटल जेके असां सां चैलेंजिस आहिनि असां उन्हनि खे बहितर तरीक़े सां मुंहुं ॾेई सघंदासीं त ट्रेड हिकिड़ी अहिड़ो आहे इंस्ट्रूमेंट जंहिंजे बेस ते कंहिं बि मुल्क जी जेका इकोनॉमी आहे उहा रिलाए करे थी बेस करे थी जेकॾहिं ट्रेड उन इकोनॉमी मां निकिरी वञे थो त माण्हू सस्टेन नथा करे सघनि यानी माण्हू पाण बीह कोन था सघनि उते तालीम बि डिस्टर्ब हूंदी उते कई सोसाइटी जा जेके सर्विसिस जेके आहिनि उहे डिस्टर्ब हूंदियूं गवर्नमेंट रक़मूं ई न हूंदियूं गवर्नमेंट वटि त उहे कीअं इन्वेस्ट कंदी ऐं कीअं जेको आहे सो पंहिंजो सिस्टम हलाईंदी त पहिरियों त थी पॉइंट इहा ट्रेड वारी उन खां पोइ जीअं तव्हां मिलेनियम डेवलपमेंट गोल जी ॻाल्हि कई उनजो आहे हिकिड़ो इम्पॉर्टेंट पॉइंट आहे इकोनॉमिक ग्रोथ एंटरप्रेन्योरशिप इहो बि इन करे त डेवलपमेंट जा जेके एक्सपर्ट्स आहिनि उहे इन नतीजे ते पहुता आहिनि त जेसि ताईं ट्रेड न हूंदो त असां तरक़ी कोन था करे सघूं डेवलपमेंट तरफ़ ई कोन था वञी सघूं अॼु पाण वटि ट्रेड जो ॾींहुं आहे त जेतिरे क़दुरु एक्टिविटीज़ थियणु खपनि हिन ॾींहं ते मुख़्तलिफ़ इदारनि में मुख़्तलिफ़ हुननि ते ओतिरियूं पहिरीं ॻाल्हि त एक्टिविटीज़ ॾिसण में कोन पियूं अचनि हिकिड़ो इंतिहाई इम्पॉर्टेंट पॉइंट ख़ासि करे असांजो मुल्क त जीअं कर्ज़नि खां ऐं टैक्सिस खां जीअं भोॻे पियो उन हिसाब सां इहो जेको ट्रेड आहे इहो ई जेको आहे असांखे इन
मां आज़ादी ॾियाराए सघे थो त इलाही सारो उन ते संजीदा क़िस्म जा बस मुबासा सेमिनार इलाही सारो वाइडर हिते हिकिड़ो एक्टिविटीज़ हुजणु खपनि जेके कोन्हनि पर महिराणी पंहिंजो टीवीअ खे शाबस आहे उन टीम खे मुर्तज़ा साहब खे तव्हांखे जो तव्हां इन इम्पोर्टेंट आस्पेक्ट ते नंढी सी हिकिड़ी डिस्कशन जेका आहे सो ऑर्गेनाइज़ कई त इन में इहो आहे त जेको असांखे प्रायोरिटी बेसिस ते इन कारोबार तरफ़ अचणो पवंदो ऐं इन में इलाही सारा चैलेंजिस आहिनि इलाही सारा बैरियर्स आहिनि ऐं वॾे में वॾो बैरियर इहो आहे त एनवायरमेंट जेका असां थोरी देरि पहिरियों ॻाल्हि कई कारोबार जो जेको माहौल आहे उहो फ्रेंडली कोन्हे लिहाज़ा असांजो जेको नौजवान आहे उहो इनसिक्योर आहे ऐं इलाही सारा असां स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान सां बि इलाही सारा डिस्कशन्स रहंदा आहिनि या ॿियनि वर्दी इदारनि सां रहंदा आहिनि त कुझु अहिड़ियूं फ्रेंडली पॉलिसियूं ठाहियूं वञनि त नौजवान बग़ैर ख़ौफ़ जे अॻियां अचे त इन ॻाल्हि ते बहस ई कोन्हे त जेको कारोबार आहे इहो ई जंहिंखे चइजे त हिकिड़ो सर्वाइवल चइजे पंहिंजो हिकिड़ो सोर्स आहे ऐं जेकॾहिं मैडम कारोबार न हूंदो त असां इलाही सारनि ईविल्स में हिकिड़ी विशस साइकिल्स में जेके तकलीफ़ुनि में मुब्तला थींदासीं कर्ज़नि में हलिया वेंदासीं कंपाउंड कर्ज़नि में हलिया वेंदासीं माना हिकिड़ा कर्ज़ लाहींदासीं न त वरी मथां ॿिया कर्ज़ अची वेंदा जेको थिए पियो पाकिस्तान में ऐं असां वटि कारोबार जे लाइ जेके फैक्टर घुर्बल आहिनि जंहिं शइ जो असांखे थोरी घणी तकलीफ़ थींदी आहे उहा इहा थींदी आहे त असां वटि कारोबार जा वाइडर जंहिंखे चइजे न वॾा सारा असां वटि माहौल ऐं अल्लाह ताला जे तरफ़ां अपॉर्चुनिटीज़ मौजूदु आहिनि हर तरह जो रॉ मटीरियल असां वटि आहे असां वटि नौजवाननि जो अंग वधीक आहे ह्यूमन रिसोर्स आहे असां वटि लेबर आहे असां वटि जंहिंखे चइजे मेन पावर आहे पर माना असां अलाए छो इन्हनि सादिन शयुनि खे नथा सम्झी सघूं ऐं असां इहे फैक्टर्स जेकॾहिं पाण में अलाइन कयूं कनेक्ट कयूं त असां हर तरह जी मैन्युफैक्चरिंग करे सघूं था असां एक्सपोर्ट करे सघूं था करंटली तव्हां ॾिसंदव त असां हर वक़्तु ट्रेड डेफिसिट रहंदो आहे यानी इम्पोर्ट वधीक कयूं था ऐं एक्सपोर्ट घटि कयूं था ॿाहिरां शयूं वधीक घुरायूं था मेडिसन्स ॿाहिरां घुरायूं था कॉस्मेटिक्स ॿाहिरां घुरायूं था गारमेंट्स ॿाहिरां घुरायूं था ऑटोमोबाइल्स ॿाहिरां घुरायूं था कम्युनिकेशन जा इक्विपमेंट्स ॿाहिरां घुरायूं था उन जे बदिले में असां मोकिलियूं तमामु घटि था इहे इन्हनि मामलनि ते बि जंहिंखे चइजे त गौर ऐं फ़िक्र जी ज़रूरत आहे मोस्टली जेके नॉन टेक्निकल माण्हू आहिनि उहे इन फील्ड में कमु कनि था जेका हायरिंग थिए थी उन्हनि जो को बि एक्सपोर्ट जो बैकग्राउंड कोन्हे जेकॾहिं आउं गवर्नमेंट ते थोरी क्रिटिसाइज़ कयां त नतीजो छा थो निकिरे त हिकिड़ो माण्हू आहे उहो केमिस्ट्री में उनजो सब्जेक्ट आहे ऑप्शनल CSS ॾेई आयो आहे हाणे उहो माण्हू जेको आहे एक्सपोर्ट प्रमोशन ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ पाकिस्तान जो मिसाल एम्प्लॉय लॻो पियो आहे उहो ट्रेड वधाईंदो भाई ट्रेड उहो वधाईंदो जंहिंखे ट्रेड जी ख़बर हुजे जंहिंखे सेलिंग जी ख़बर हुजे जंहिंखे मार्केटिंग जी ख़बर हुजे जंहिंखे ख़बर हुजे त ह्यूमन बिहेवियर छा आहे कंज़्यूमर बिहेवियर छा आहे कहिड़े मार्केट में कहिड़ो बाइंग जंहिंखे चइजे त पैटर्न आहे उन तहत जेकॾहिं असां पंहिंजो गुड्स प्रोडक्ट ठाहींदासीं त असांजी एक्सपोर्ट वधंदी त इहे हिकिड़ा मेजर असांजा ट्रेड डे आहे जीअं त इशूज़ आहिनि समअप जेकॾहिं इनखे मुख़्तसरन कजे त असांखे एक्सपोर्ट पंहिंजी वधाइणु खपे उते उहे माण्हू डिप्लॉय करणु खपनि जंहिंखे वाक़ई सेलिंग जो मार्केटिंग जो एक्सपोर्ट जो तजुर्बो हुजे जेके मुख़्तलिफ़ इकोनॉमीज़ खे सम्झनि असांजूं जेके एम्बसीज़ क़ाइमु आहिनि दुनिया में उन हर एम्बसी में असांजा कमर्शियल सेंटर्स आहिनि अटैची आहिनि ट्रेड अटैची आहिनि उहे बि एॾो को ख़ासि कमु कोन था कनि उहे उते मार्केट एनालिसिस कनि जेको नीदरलैंड में वेठो आहे जेको गैम्बिया में वेठो आहे जेको ज़ैम्बिया में वेठो आहे उते लोकल गवर्नमेंट जूं पब्लिक जूं पघारूं था खाइनि उते ॾिसनि त उन टिपिकल मार्केट में नीड छा आहे कहिड़ी पाकिस्तान जी प्रोडक्ट उते अची सघे थी कहिड़े तहत अची सघे थी ऐं उहा इंफॉर्मेशन वरी पोइ हू शेयर कनि पंहिंजे हिते जेके उनजा ट्रेड सेंटर्स आहिनि ऐं असांजा जेके कारोबारी माण्हू आहिनि पंहिंजे पाकिस्तान जा सिंध जा उन्हनि इदारनि सां राब्तनि में अचनि त असां अहिड़ी रीति पंहिंजी एक्सपोर्ट वधाए सघूं था त चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे उहे पंहिंजा प्रोसेस ऐं जेके प्रोसीजर्स आहिनि ट्रेड जा उहे इम्प्रूव करणा पवंदा सीरियस थियणो पवंदो on the mechanism असांखे जेको आहे सो कम करणो पवंदो on the wider level and the right person on the right place इन जी इलाही नीड आहे सही हिकिड़ो इंजीनियर जेको आहे उहो इंजीनियरिंग जी फील्ड में ई पंहिंजूं ख़िदमतूं सुठियूं सरअंजाम ॾेई सघे थो न तव्हांखे हिकु बि माण्हू कोन मिलंदो ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी में जंहिंजो बिज़नेस में क्वालिफिकेशन एक्ज़ैक्टली इहा ई ॻाल्हि आहे त जंहिं वटि माना असां जेको आहे सो चवंदा आहियूं प्रैक्टिकली असांखे अॻियां अचणु खपे त सिधी ॻाल्हि आहे जेको माण्हू थियोरिटिकली उन शयुनि ते उन्हनि जी ग्रिप हूंदी तॾहिं हू प्रैक्टिकली उन्हनि शयुनि खे माना अप्लाई जॾहिं इम्प्लीमेंटेशन ॾींदा आहियूं त उहो माण्हू सही करे नंबर ते उन्हनि जो हिकिड़ो एटीट्यूड ब्यूरोक्रेटिक जी भाई सेलिंग में ब्यूरोक्रेटिक एटीट्यूड छा आहे तव्हां एरोगंट हूंदव तव्हां दुकान ते जेकॾहिं वणंदव माण्हुनि सां त तव्हां केरु ख़रीद करणु असांजो हिकिड़ो ब्यूरोक्रेट जो हुनखे टाइटल लॻाए तव्हां हुनखे सेलिंग एक्सपोर्ट जी रिस्पॉन्सिबिलिटी ॾियो था 1947 खां वठी अॼु ॾींहं ताईं ॾिसो त एक्सपोर्ट असांजी थी कान्हे छो थिए एक्सपोर्ट
टारगेट ॾियणु खपे जेके ऑफिसर्स आहिनि जेकॾहिं एक्सपोर्ट कनि था पाकिस्तान मां उनखे ॿुधाइणु खपे त भई तव्हां जेकॾहिं 1 बिलियन जी एक्सपोर्ट कंदो त तव्हांजी इहा जॉब रहंदी न, त तव्हां मूव थी वेंदो। साॻा ई माण्हू मैडम साॻियुनि जॻहियुनि ते साल वेठा आहिनि, रिटायर थी था वञनि, उन्हनि जे अकाउंट में मिलियन जी बि एक्सपोर्ट मुश्किल सां हूंदी। जेका एक्सपोर्ट थिए थी उहा इंडिविजुअल ऐं पर्सनल कैपेसिटी में थिए थी। तव्हां कारोबार कयो, तव्हां पंहिंजा कॉन्टेक्ट्स ठाहिया, तव्हां एक्सपोर्ट कई। गवर्नमेंट जो रोल किथे आहे जिते मिलियंस में पगारूं थी वञनि। सही सर, पाण त ज़रूरु डिस्कस कंदासीं डॉक्टर कमरुद्दीन महर साहब। तव्हां पंहिंजे नमूने सां ॾाढो सुठे तरीक़े सां ऐं जेके एक्चुअल असां वटि जेको थिए पियो इन क्रिटिसिज़म वे असां ॾिसूं त उन ते तव्हां ॻाल्हायो आहे, इलाही बहितरीन तरीक़े सां तव्हां ॻाल्हायो आहे। जुनैद मेमन, अव्हां ॿुधायो शाहनवाज़ ॾहाणी जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं त केतिरी एक्साइटमेंट हुई, केतिरे टाइम खां अव्हां चाहियो पिया त रीच आउट कयूं ऐं हुननि सां असां इंटरव्यू कंडक्ट कयूं, त मतिलबु केतिरो टाइम अव्हां पोइ वरितो? शाहनवाज़ ॾहाणी खे तव्हांखे ख़बर आहे इंटरनेशनल जेको क्रिकेट सभु में ईंदो हुनखे तक़रीबन साल खां मथे थी वियो आहे। सही, तक़रीबन साल सवा साल थी वियो, त काफ़ी टाइम वरितो, पर हुन शेड्यूल काफ़ी बिज़ी हुयो। PSL हुयो, वरी पाकिस्तान टीम सां गॾु हुयो, वरी PSL हुयो, त मतिलबु शेड्यूल बिज़ी हुयो। तव्हांखे ख़बर आहे त वरी जॾहिं अचनि पिया कि 1-2 ॾींहंनि लाइ हुननि जो ॻोठु लाड़काणो उन सही न पियो थिए, त हिकिड़ो मौक़ो मिली वियो सुठो, उहे हैदराबाद में आया त सभु मजबूर तमामु सुठे अंदाज़ में हुनजा जो कॉन्टेक्ट थियो ऐं ॻाल्हि ॿोल्हि थी, त उहो सुठे एटमोसफेयर में तमामु बहितरीनु ॻाल्हि ॿोल्हि थी, कचहरी थी। अञा असांजी ख़्वाहिश हुई त हुननि जो अञा हुनखे थोरो वधीक टाइम हुजे त हिते असांजी मराठी स्टूडियो ते। सही सही। अच्छा जुनैद, जेकॾहिं असां ॾिसूं त माना असांजा जेके बि यूथ मेंबर्स आहिनि जेके इंट्रस्टेड आहिनि गेमिंग जी तरफ़, उहे असांजो प्रोग्राम इलाही इंट्रस्ट सां ॾिसी सघनि था। अच्छा, असां कंहिं बि जॻह ते आहियूं, असांखे जेकॾहिं अॻियां वधिणो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हिकिड़ो त पहिरियों त कुझु गोल्स पंहिंजी लाइफ में सेट कया हूंदा ऐं केतिरे टाइम पीरियड में असां वरी उन्हनि खे अचीव कयूं था। त असां कैरियर काउंसलिंग जी हिते ॻाल्हि कंदा आहियूं। असां वटि हक़ीक़त में जेका ॻाल्हि आहे, अगेन जेकॾहिं असां थोरो क्रिटिसिज़म वे में ॻाल्हायूं, अच्छा क्रिटिसिज़म वे बि मूंखे चवण में सही नथो लॻे, पर एक्यूरेट जेका ॻाल्हि आहे उन ते जेकॾहिं ॻाल्हायो वञे त असां वटि कैरियर काउंसलिंग जे लाइ के बि मख़सूस के ख़ासि सेंटर्स कोन्हनि के जेके हुजणु खपनि। असां वटि ट्रेनिंग्स जा के ख़ासि सेंटर्स कोन्हनि के फ्रॉम द गवर्नमेंट साइड। असां गवर्नमेंट जी ॻाल्हि कयूं था त उन जी साइड असां वटि कहिड़ा सेंटर्स कोन्हनि के जंहिंजे तहत असां कैरियर काउंसलिंग ते ॻाल्हि कयूं। अच्छा डॉक्टर कमरुद्दीन महर साहब, तव्हां ॿुधायो, असांजे पाकिस्तान ऑब्वियसली तव्हां डिफरेंट कंट्रीज़ ॾिसी चुका आहियो ऐं तव्हां हिकिड़ी सुठी एक्सप्लोरेशन रखो था। तव्हां मां चवंदी आहियां त न असांखे कंपेयर बि न करणु खपे न पंहिंजे कंट्री खे, पर जेके ॻाल्हियूं आहिनि उहे मंज़र आम ते आणणु खपनि उन माण्हू खे जंहिंजो हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस रहियो आहे। ऐं एजुकेशनिस्ट आहियो, तव्हां ॿुधायो जॾहिं तव्हां डिफरेंट कंट्रीज़ में विया त उते तव्हां ट्रेनिंग सिस्टम कीअं ॾिठो, पाकिस्तान खे कीअं ॾिसो था? तमामु सुठो सुवालु आहे मैडम, ऐं वक़्ताइदो सुवालु आहे। असुल में जेको असांजो यूथ आहे उन में इलाही इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे, ख़ासि करे जेकॾहिं ट्रेनिंग विथ रेफरेंस टू पाण ॻाल्हायूं यूथ ट्रेनिंग या कैरियर काउंसलिंग, त असां वटि गेम्स ऐं फिज़िकल एक्सरसाइज़िस ऑलमोस्ट ख़तमु आहिनि। नतीजतन ॿार असांजा फिज़िकली वीक आहिनि। जीअं मिसाल ॾहाणी साहब आहिनि, जेकॾहिं अहिड़ा माण्हू अॻियां अचनि, नंढियूं नंढियूं क्लब्स ठाहिनि ऐं नौजवाननि खे तरबियत ॾियनि, त इन सां हिकिड़ी हेल्दी एक्टिविटीज़ जंहिंखे चइजे वधंदी। पैरेलल टू देट जेका ट्रेनिंग आहे कंहिं बि हवाले सां, स्पोर्ट्स जे हवाले सां थी वञे या कैरियर काउंसलिंग जे हवाले सां थी वञे, बिज़नेस जे हवाले सां थी वञे, ज़बरदस्त, त उनजो नो डाउट हिकिड़ो इम्पॉर्टेंट जंहिंखे चइजे त उनजो इफेक्ट थिए थो। असां वटि बिज़नेस जे हवाले सां त ऑलमोस्ट तमामु जंहिंखे चइजे त लिमिटेड ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, कम्यूनिटीज़ तमामु घटि आहिनि। कुझु 2-3 इदारा आहिनि जेके इन स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़ खे डील कनि था, पर उन्हनि वटि बि हिकिड़ो पूरो प्रोसीजर कोन्हे, पूरो हिकिड़ो माना स्टेप थींदो आहे न मैडम, त माना तव्हां ॿार खे या कंहिं माण्हू खे पहिरें स्टेप में उनजी ओरिएंटेशन कयो, उनजी माइंड सेट कयो, पोइ वरी मेंटालिटी लेवल ॾिसो। हितां खां ई पाण स्टार्ट कंदासीं। वक़्तु साहीअ जो थी वियो आहे, वीवर साही जे तरफ़ वधी रहिया आहियूं। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबह मेहरान। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी सुबह मेहरान चङण ते। अवां ख़ुदि ॼाण रखो था, अवां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर माण्हू अॼुकल्ह जे टाइम में कुझु न कुझु ॼाण रखे थो, छो त असां सोशल मीडिया बि यूज़ कंदड़ आहियूं। माना मॉर्निंग टाइम में उथंदा आहियूं, पोइ कुझु एक्सरसाइज़ हुजे न हुजे,
हिकिड़ी एक्सरसाइज सभिनीनि जी हूंदी आहे, असां उथंदा आहियूं, विहाणे जे हेठां मोबाइल खणंदा आहियूं, स्क्रोलिंग कंदा आहियूं ऐं थ्रो दी स्क्रोलिंग असांखे कॾहिं कॾहिं ख़बर पइजी वेंदी आहे त अॼु कहिड़ो ॾींहुं सेलिब्रेट कयो वञे पियो ऑन द वर्ल्ड लेवल, छा थिए पियो, छा छा एक्टिविटीज़ आहिनि। ऐं जॾहिं असां पंहिंजे पाण खे कंपेयर कंदा आहियूं त असां माना घर में वेठा ई हूंदा आहियूं, बाउंड ई हूंदा आहियूं, इलाही कैप्ड हूंदा आहियूं हिन गर्मियुनि में, कोशिशि कंदा आहियूं ॿाहिरि न निकिरूं, ऐं निकिरणु बि न खपे हिननि गर्मियुनि में, घणो ॿाहिरि न निकिरणु खपे। जॾहिं असां ॾिसूं था त सिज जी जेका आहे सा शिदत एतिरी कोन्हे का, किरणा सिज जा डायरेक्टली असांजी स्किन ते इफेक्ट कोन कंदा त पोइ असां ॿाहिरि निकिरी सघूं था, पर मजबूरी बि हूंदी आहे, वञिणो बि पवंदो आहे, एनी हाउ टाइमली पहुचणो पवंदो आहे। असांखे त इलाही जेको आहे हुन शइ जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे, न त पोइ असांजा डायरेक्टर जेके आहिनि उहे नाराज़ थी वेंदा आहिनि। ऐं असांजो लाइव प्रोग्राम हूंदो आहे त ऑब्वियसली असांखे लाइव अचिणो हूंदो आहे, त टाइम जो इलाही ख़्यालु करिणो पवंदो आहे। अच्छा, गर्मियुनि जो टाइम त आहे पर मोकलूं बि आहिनि, असां वटि हिन टाइम में मोकलूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। ऐं अगरि स्पेशली असां ॿारनि जी ॻाल्हि कयूं त ॿारड़ा घर में जेको आहे सो कीअं टाइम गुज़ारनि पिया, त पेरेंट्स ते उहो सॼो आहे त तव्हां जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे कीअं डील करियो था, कहिड़ियुनि कहिड़ियुनि एक्टिविटीज़ में चाहियो था तव्हांजा ॿार इन्वॉल्व हुजनि। उन खां अलावा थोरो जेकॾहिं टूरिज़म जी साइड ॾिसूं त ॿारनि खे ॿाहिरि बि कढणु खपे। माना असां जेको आहे न साही ते वेंदा आहियूं त मां चवंदी आहियां त न, हर ॻाल्हि में साही तमामु ज़रूरी हूंदी आहे। असां कंटिन्यूअसली स्कूल्स में हूंदा आहियूं, उन खां पोइ जेको 6 महीननि खां पोइ जेको थोरो टाइम मिलंदो आहे मोकलुनि जो, त हुनखे थोरो मोकलुनि वारो वक़्तु ई करे गुज़ारणु खपे। उन खां अलावा असां ट्रेनिंग जी ॻाल्हि कई पे, डॉक्टर कमरदीन महर साहब जिन हुनखे एक्सप्लेन करे रहिया हुया। डॉक्टर कमरदीन महर साहब पाण हितां खां इन टॉपिक ज़रूरु कंटिन्यू कंदासीं, पर जुनैद मेहमान साहब जिन खां आउं इहो पुछंदसि त हींअर ॾिसो ॿारनि जूं मोकलूं आहिनि त ॿारड़ा कंहिं कंहिं एक्टिविटीज़ में इन्वॉल्व थियनि हिन टाइम में, गेमिंग जी साइड जेकॾहिं अव्हां ॻाल्हायो त अव्हां छा कॉन्ट्रीब्यूट कंदव सुबुह में राण में जुनैद? हा, इहो हिकिड़ो इशू इम्पोर्टेंट आहे, छा त मोकल थिए थी, ॿारनि जो जेको शेड्यूल बिज़ी हूंदो आहे, पहिरीं स्कूल हूंदो आहे, ट्यूशन हूंदी आहे, खोड़ सारा वरी हिकदमि सां बिल्कुलु फ्री थी वेंदा आहिनि, त इहो वरी डबल प्रॉब्लम हूंदो आहे, ॿारनि लाइ बि हूंदो आहे। त ॿार वरी चवंदा आहिनि हाणे बोर था थियनि, हिकिड़ो शेड्यूल ठहियलु हूंदो आहे न, त माइट बि तव्हांखे ख़बर आहे तंग था थियनि, त घर में त हिकिड़ो इहे समर कैंप्स थियनि थियूं या इन तरह जूं एक्टिविटीज़ थियनि थियूं, पर अञा बि मतिलबु एक्टिविटीज़ कुझु हुजणु घुरिजनि, अहिड़ा मौक़ा हुजणु घुरिजनि जिते ॿार मतिलबु हिननि मोकलुनि खे इंजॉय कनि। असल में गर्मी इलाही आहे, गर्मी अहिड़ी आहे जो अगरि आहिनि ई गर्मियुनि जी मोकलूं त एतिरो ॿाहिरि निकिरण बि मुनासिबु कोन्हे, ऐं राति जो जेको ॿाहिरि निकिरिजे थो त एतिरियूं पॉइंट्स कोन्हनि, लिमिटेड आहिनि। असांजे अगरि तव्हां ॾिसो अगरि पॉइंट घुमण जूं अगरि तव्हां चेक कयो, ख़ासि तौर ते हैदराबाद में, त सिर्फ़ु खाइण पीअण जूं पॉइंट्स तव्हां मिलंदियूं, रेस्टोरेंट्स वग़ैरह मिलंदा। उन खां अलावा मतिलबु एतिरियूं न आहिनि जिते ॿार वञनि इंजॉय कनि, या इन तरह जो को ॿियो त ट्रेवलिंग केतिरी महांगी थी वई आहे पेट्रोल जे करे। हाणे त अॻे जीअं मतिलबु असां ॾिठो पिए 3-4 सालनि में टूरिज़म तमामु घणो तेज़ थी वियो, सभु माण्हू नॉर्दर्न एरियाज़ में वञनि पिया। हिन दफ़े काफ़ी सारा दोस्त असांजा जिन जी प्लैनिंग हुई त असीं वेंदासीं टूर ते पंहिंजियूं गाॾियूं खणी, पर जीअं पेट्रोल जो रेट वधियो त हुननि चयो 64 रुपया पेट्रोल वधियो। ॾिसो न, जेको पूरो हिकदमि सां हिकिड़ो जेको एतिरो सारो पेट्रोल वधी वियो त पूरो माण्हुनि जो जेके प्लैनिंग्स हुयूं सभु उहो थी वियूं। त ओवरऑल बसि माइटनि खे घुरिजे त जेतिरो पोइ थी सघे ॿारनि खे इंजॉय कराइनि, घर में हिकिड़ो अहिड़ो माहौल ठाहिनि, भले मोकल हुजनि पर हुनखे थोरो हुनजो शेड्यूल ठाहिनि, ॿार इंजॉय बि कनि, पढ़ाई बि कनि, हुन सां गॾोगॾु ॿाहिरि जो थोरो माहौल जो घुमण फिरण जो। सही सही। अच्छा, असां वटि माना अगरि जेकॾहिं डॉलर जो ॾिसूं थोरो बि रेट वधे थो, फॉरेन कंट्रीज़ जी पाण ॻाल्हि करियूं त थोरो बि जे डिफरेंस ईंदो आहे त आवाम जेको आहे सो उहा रोडनि ते अची वेंदी आहे ऐं पुरमन एहतिजाज थींदा आहिनि। असां वटि माना हिकिड़े डोज़ में सिर्फ़ु टेस्ट जे लाइ त आवाम छा थी करे 30 रुपया पेट्रोल वधियो, वरी 30 रुपया वधियो, त माना इन सॼे प्रोसेस खे भला कीअं था ॾिसो? सर जेका सवेर ॻाल्हि की ट्रेड वारी, ॾिसो ट्रेड जे बग़ैर तव्हांजी इकोनॉमी हलणु इम्पॉसिबल आहे। इन मां अंदाज़ो लॻायो अगरि तव्हां 100 न अगरि 1000 बिलियनर्स जी लिस्ट तव्हां खणो, जेके वर्ल्ड वाइड जेके बिलियनर्स आहिनि, उन में तव्हांखे को बि जॉब वारो माण्हू न मिलंदो। अगरि 1000 खणो, 100 खणो, 500 खणो, टोटल बिज़नेस वारा हूंदा या ॿी कंहिं फील्ड जा हूंदा, पर हुन में को बि जॉब वारो माण्हू न हूंदो त को जॉब मां एतिरो कमाए थिए पियो। त ॿियो ॾिसो, पाकिस्तान अगरि हींअर हले पियो न, हक़ीक़तन आहे त उहो ट्रेड जे करे हले पियो मिसाल, पर ट्रेड कहिड़ी? पाकिस्तान पेट्रोल परचेस करे पियो महांगे अघ ते अवाम खे खपाए पियो, इहा ट्रेड करे पाकिस्तान खे हले पियो। ॿियो बिजली ठाहे पियो, खपाए। ॾिसो न, पाकिस्तान जो गारो बीह रहियो, पैसा ख़तमु थी विया, हाणे छा थियो? अवाम जो पेट्रोल असां जेको 150 खपाए पियो, असीं हाणे खपाईंदासीं 235। ॿुधण में अचे पियो त शायदि अॻियां बि वधीक मतिलबु इहो तरीक़ो आहे पाकिस्तान जे बिज़नेस करण जो, त ग़रीब अवाम खे मतिलबु
पेट्रोल एतिरो महांगो ॾियो जो ॾिसो पेट्रोल महांगो थो थिए पोइ सिर्फ़ु पेट्रोल महांगो नथो थिए, हर शइ महांगी थिए थी। मूंखे यादि आहे इहो हिन रिसेंट टाइम में जेको महीनो 1.5 महीनो गुज़रियो आहे, हर शइ तेज़ी सां मतिलबु महांगी थी आहे, तमामु घणी महांगाई थी वई आहे। त पाकिस्तान जीअं अच्छा, पर असां कंपनीज़ में ॾिसूं जेके बि शयूं असां वटि अचनि थियूं, डेली यूज़ जूं शयूं अचनि थियूं, ऐं जेके डेली वेजिस ते माण्हू आहिनि उहे शयूं रिड्यूस थियूं आहिनि, इलाही रिड्यूस थियूं आहिनि, ऐं जेको आहे क़ीमतूं डबल थी वियूं आहिनि। त असां ॾे ईअं ई थींदो आहे। पर हाणे पहिरीं असां ॻाल्हि कंदासीं थोरो पेट्रोल वधंदो, डेली वेजिस जे माण्हुनि जी असां ॻाल्हि कंदासीं त उहे माना कीअं गुज़र सफ़र कंदा, पर हाणे माना हर को माण्हू ॾुखियाई जे वर चढ़ियल आहे। अच्छा, जेकॾहिं पाण हींअर हिते वरी अगेन गेमिंग जी ॻाल्हि करियूं त अवां जॾहिं ॾाहाणी साहिब जिन खां इंटरव्यू वठो पिया त छा माना फॉर्मेट सेट कयो, घणो अवां छा पियो चाहियो त असां पब्लिक ताईं कहिड़ियूं ॻाल्हियूं पहुचायूं? मुंहिंजो जेको मेन एम हो न मुंहिंजो इहो त असांजे हिकिड़ी मायूसी आहे, हिकिड़ी स्पोर्ट्स सेक्टर में ख़ासि तौर ते सिंधी नौजवान में मायूसी आहे। असां इहो जुमिलो बार बार ॿुधंदा हुआसीं त यार सिंधियुनि जे लाइ गेम कोन्हे, सिंधियुनि जे लाइ पाकिस्तानी टीम में को मौक़ो कोन्हे। त उहो माण्हू जेको बज़ार ख़ुदि उन टारगेट जेको अचीव कयो आहे त उन खां त लाज़मी पुछणु घुरिजे न त हिकिड़ी शइ मायूसी छायल हुई, हिकिड़ी जेको ॻाल्हि हुई हर को कंदो यार त सिंधियुनि खे मौक़ो न मिलंदो। त हाणे को सिंधी बज़ार ते ख़ुदि उन जॻह ते पहुची वियो आहे त उहो पंहिंजो एक्सपीरियंस शेयर करे त आया तव्हांखे कहिड़े तरीक़े सां तव्हां पहुता त हुन जेका ॻाल्हि कई उन उहा पॉज़िटिव ॻाल्हि हुई। ॾिसो अलाह साईं कंहिंजी महिनत ज़ाया नथो करे, अगरि तव्हां दिलि सां महिनत कंदव ऐं तव्हां ॾे टैलेंट आहे त केरु तव्हां रोके नथो सघे, भले केॾा बि अची वञनि, रुकावटूं अची वञनि, पर जेको टैलेंट हूंदो आहे न ऐं महिनत हूंदी आहे उनखे केरु बि नथो लिकाए सघे, भले केरु केॾी बि कोशिशि करे। त उहो शाहनवाज़ ॾाणी साबित कयो, न सिर्फ़ु शाहनवाज़ ॾाणी, ज़ाहिद महमूद साबित कयो। उन खां अलावा ॻाल्हि कजे त हैदराबाद जो नोमान अली आहे, शर्जील आहे, ही हिकिड़ा अहिड़ा प्लेयर हुआ जेके अहिड़े रीजन्स मां आहे जिन रीजन खे तमामु घटि मौक़ो मिलंदो ऐं घटि मौक़ो हक़ीक़तनि बि मिलंदो। इन जो रीज़न इहो आहे छा त जंहिंमहिल हिकिड़ी चेन ठही वेंदी आहे न, चेन, त पोइ हुनखे फॉलोअप करणु सवलो आहे। लाहौर मां यके बाद दीगरे प्लेयर खेलिया त तंहिं खां प्लेयरनि जो अचणु ईज़ी हो। जंहिंमहिल लाहौर में केरु हिकिड़ो 100 हणे थो त यकदमि सिलेक्टर सी नज़र में अचे थो यार ही इज़ गुड प्लेयर, पर जंहिंमहिल अगरि केरु लाड़काणे में 500 बि हणे थो त नज़र नथो अचे। त हिकिड़ो इहो फ़ाइदो हाणे शाहनवाज़ ॾाणी जे करे हिकिड़ो इहो मिली वियो त हिकिड़ी चेन ठाही वई आहे। हाणे मतिलबु यके बाद दीगरे काफ़ी सारा प्लेयर आहिनि। त मूं हुन खां इहो पुछणु चाहियो त तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो त कहिड़े तरीक़े तव्हां महिनत कई, कहिड़े तरीक़े सां तव्हां पाकिस्तानी टीम में आहियो। त हुननि ॿुधायो पियो त आउं टेबल खेॾंदो हुउसि, उहो मतिलबु टेबल पाकिस्तान त ख़बर आहे त सिंध में ख़ासि तौर ते घणे शौक़ सां खेॾी वेंदी आहे, त प्रॉपर टेबल प्लेयर हो। त हुनखे दोस्तनि हुनखे मशवरो ॾिनो तोड़े टैलेंट आहे, तोड़े हर शइ उहा आहे जेका हिकिड़े पाकिस्तान प्लेयर जे लाइ ज़रूरी आहे। फिटनेस तुंहिंजी सुठी आहे, हाइट तुंहिंजी सुठी आहे, पेस तुंहिंजो सुठो आहे, बॉलिंग एक्शन तुंहिंजो सुठो आहे, त तोखे घुरिजे त पंहिंजो टाइम वेस्ट न कर, तूं अचे प्रोफेशनल क्रिकेट खेॾ। जॾहिं मूं प्रोफेशनल क्रिकेट खेॾी, अलशहबाज़ क्रिकेट क्लब लाड़काणे में, मूं तीअं बाक़ाइदा पंहिंजी क्रिकेट स्टार्ट की ऐं इहो कुझु ई टाइम में एक्सपोजर में अची वियो, तमामु बहितरीनु कारकर्दगी ॾेखारे पाकिस्तानी टीम ते रसाई कई। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। व्यूवर्स, आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त शाहनवाज़ ॾाहाणी जो हिकिड़ो जेको आहे सेगमेंट सुबुह मेहरान जे लाइ बि कंडक्ट कयो वियो, त पोइ पाण मिली करे ॾिसूं था। ऐं उन खां अलावा अॻियां जेकॾहिं प्रोग्राम जी ॻाल्हि कयूं त पोइ पाण न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधंदासीं ऐं न्यूज़ ब्रेक खां पाण जीअं ई वापसि ईंदासीं त ॻाल्हियुनि जे सिलसिले खे पाण कंटिन्यू कंदासीं। मिली करे पाण ॾिसूं था। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी। शाहनवाज़ ॾाहाणी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, सेगमेंट जी ॻाल्हि कयूं त जोश, जज़्बो, वलवलो हिकिड़े नौजवान में हुजणु खपे। ऐं हिकिड़ो नौजवान ई हूंदो आहे जेको चाहींदो आहे त सुभाणे जा जेके डेज़ हुजनि, यानी असां जेकॾहिं फ्यूचर प्लानिंग जी ॻाल्हि कयूं त अॼु जे निस्बत असांजो सुभाणे सुठो हुजे, असांजो फ्यूचर सुठो हुजे, असांजे हुजण सां कंहिंखे फ़ाइदो थिए। त शाहनवाज़ ॾाहाणी इलाही सुठियूं ॻाल्हियूं जेको आहे सो कंट्रीब्यूट कयूं। ऐं जेकॾहिं हुननि जी एक्सपीरियंस जी ॻाल्हि कई वञे त बहितरीनु हुननि जो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे। पाण सुबुह मेहरान में अगेन मोटी आया आहियूं व्यूवर्स, ऐं ॻाल्हियुनि जे सिलसिले खे पाण उतां ई कंटिन्यू कंदासीं जितां डॉक्टर कमरुद्दीन महर साहिबु छॾियो। असां ट्रेनिंग्स ते पहिरीं ॻाल्हायो पिए ऐं ॻाल्हियूं जेको आहे सो थोरियूं असांजूं हेठां खां होॾां थी वियूं, त तव्हां हुतां खां ई शुरू कजो। बिल्कुलु, त ट्रेनिंग्स एसेंशियल पार्ट आहे ऐं उन में प्रोफेशनल ट्रेनिंग्स जेका आहे उन जी वरी अलॻि सां अहमियत आहे। ऐं जीअं त अॼु ट्रेड जो डे आहे त उन सां उनखे पाण रिलेट कयूं त असां वटि
नौजवाननि लाइ प्रोफेशनल ट्रेनिंग्स हुजणु खपनि। थोरी देरि पहिरियों पाण थोरो एक्सपोर्ट ते ऐं ट्रेड जी अहमियत ते ॻाल्हायोसीं। हींअर वरी 2 मिंट इन ते ॻाल्हाईंदासीं त जेके असां वटि बैरियर्स आहिनि, ख़ासि करे टैक्सिस जे हवाले सां, एवरी डे जी साईं ॻाल्हि कई, इहे सभु शयूं मैडम इंटरलिंक्ड आहिनि पाण में। यानी जेकॾहिं असां एक्सपोर्ट, ट्रेड, चैलेंजिस, ट्रेनिंग इहे जोड़ींदासीं न त तेसिताईं असां कंहिं सिंथेसिस या कंहिं अहिड़े के बहितर फॉर्म तरफ़ न वञी सघंदासीं। त जेको टैक्सिस जी असां वटि हिकिड़ी जेका आहे अज़ाब जंहिंखे चइजे, उहो अलॻि आहे। यानी इन्फ्लेशन थिए थी, मथां वरी तव्हां जेका शइ ख़रीद कयो था उन ते वरी टैक्स लॻे थी। ॾिसो, टैक्स जो हिकिड़ो पूरो लीगल जंहिंखे चइजे आस्पेक्ट आहे। यानी आऊं तव्हां खां टैक्स जे मद में 5 रुपया ईअं कोन थो वठी सघां, भले गवर्नमेंट छो न हुजे, जेसि ताईं साबित न कयां थी 5 रुपया जेके तव्हां वटां असां वठूं था उहे तव्हांखे फ़ाइदो कीअं पुॼाइनि था। टैक्स असां कंहिंखे ॾियूं था त उहा ग्रांटेड त कोन था ॾियूं न। त मिसाल आऊं हितां वञा थो ऐं मां खीसे मां पैसा कढी टैक्स जे मद में ॾींदो वञा, मूं पंहिंजी महिनत सां कमाया आहिनि न, त उन में साबित करिणो पवंदो गवर्नमेंट खे या कंहिं बि इदारे खे जेको टैक्सिस इम्पोज़ करे थो ख़ासि करे। ऐं वरी उन खां अलावा ॾिठो वेंदो आहे त कहिड़े शइ ते टैक्स लॻाइजे ऐं कहिड़ी शइ ते टैक्स न लॻाइजे। जेका लग्ज़री आहे, जेका अयाशी आहे, एंटरटेनमेंट आहे, जेका ॿारनि ऐं पौड़नि जी न, जेका जनरल एंटरटेनमेंट आहे, उते तव्हां थोरी घणी टैक्स लॻाए सघो था। लेट्स से टोबेको थी विया, ट्रेड ते टैक्स कहिड़ी, कारोबार ते, या जेको माण्हू को हिकिड़ो लीगल पंहिंजो को बिज़नेस करे थो, कमु करे थो, प्रॉपर्टी टैक्स, फलाणी टैक्स, इन में छा थो थिए जो पंहिंजो तव्हां जेका एक्चुअल तव्हांजो ऑब्जेक्ट आहे उहो ई किल थी थो वञे। त इहे टैक्सिस जेके आहिनि इहे किल थियणु खपनि, ख़तमु थियणु खपनि, ऐं अदरवाइज़ उहो ट्रेड कोन वधंदो। ट्रेनिंग्स ऑब्वियसली मोटी अचूं वापसि ट्रेनिंग ते, त बिल्कुलु जेको प्रोफेशनल ट्रेनिंग्स आहिनि उन में स्पेसिफिकली तव्हांजा जेके ट्रेड सां रिलेटेड आहिनि आस्पेक्ट्स, उन्हनि जी इलाही घणी घुर्ज आहे। उन क़िस्म जूं बिज़नेस कम्यूनिटीज़ हुजणु खपनि। असां कुझु टाइम पहिरियों अमेरिका वियासीं त उते बाक़ाइदा ट्रेडर्स जी हिकिड़ी पूरी कम्यूनिटी हुई ऐं माइक्रो लेवल ते हुयूं। यानी वॾनि शहरनि में त तव्हां वटि आहिनि, चैम्बर ऑफ कॉमर्स आहे, समेट आहे, अहिड़े क़िस्म जा कई इदारा आहिनि। नंढनि ॻोठनि में, नंढनि शहरनि में इन तरह जो तमामु घटि जंहिंखे चइजे त असांजे तबिकनि जो इन तरफ़ रुझान आहे। त उहो जेको आहे सो एड्रेस करणु थियणु खपे ऐं उन तरह जूं ऑब्वियसली ट्रेनिंग्स थियणु खपनि ऐं अॼु जी ज़रूरत बि आहे। सही छो त असां इकोनॉमिकली पोइ ई ग्रोथ करे सघूं था न। एग्ज़ैक्टली। असां जेकॾहिं औरतुनि जी ॻाल्हि करियूं ऐं मीडियम साइज़ त न पर स्मॉल साइज़ बिज़नेस जी पाण ॻाल्हि करियूं त घरनि में वेही करे कीअं जेको आहे सो रन करे सघंदियूं पंहिंजो बिज़नेस। उन खां अलावा ऑब्वियसली जेका अव्हां जी फील्ड आहे उन में अव्हां डिफरेंट बैंक सां बि लिंक्ड हूंदव, त लोन वग़ैरह कीअं वठी सघिजे थो, कीअं पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करे सघिजे थो, उहो बि ॾाढो सुठो सुवालु आहे इहो। बि दरअसल उन सां ई ट्रेनिंग सां ई कंहिं तरह सां लिंक करे थो त असांखे थोरो हुनजो हिकिड़ो प्रोसेस डेवलप करिणो पवंदो, जंहिं ते असां घणे अरसे खां वठी ॻाल्हाईंदा रहिया आहियूं पर प्रोसेस डेवलप नथा कनि। ज़बानी कलामी त ॻाल्हियूं थियनि थियूं, पर भई हाणे ज़बानी कलामी माण्हू केतिरो ॻाल्हाईंदो, को हुन जे अगेंस्ट वरी प्रोसीजर अचे त हुन में पहिरियों पॉइंट इहो आहे त जेके असांजियूं लेडीज़ आहिनि उन में माशाल्लाह इलाही महिनती आहिनि ऐं पंहिंजे पर में इलाही घणो कमु कनि थियूं। त अहिड़ियूं लेडीज़ आइडेंटिफाई थियनि जेके ट्रेड करणु चाहिनि थियूं, पोइ उन्हनि खे बाक़ाइदा थोरी अकाउंटिंग जी, थोरी उन्हनि खे लोनिंग जी, थोरी पंहिंजे उन कम खे वधीक इफेक्टिव करण जी ट्रेनिंग ॾिजे। जेके उन्हनि खे कहिड़ा इंस्ट्रूमेंट्स खपनि जेके उन्हनि जे कम खे, हैंडीक्राफ्ट्स आहे या कैटल रेयरिंग आहे, त उहे इंस्ट्रूमेंट बि उन्हनि खे वठी ॾिना वञनि त जीअं उहो उन्हनि जो जेको स्केल आहे पैदावार जो उहो वधे। पैरेलल उन्हनि खे को त स्पेस ॾिनो वञे जिते हू पंहिंजो कमु करे सघनि। लेडीज़ वेचारियूं कमु कंदियूं खट ते वेही, मंजीअ ते वेही, का कुंड में का बकरी ॿधनि, माना उन्हनि वीचारनि खे का अहिड़ी फिज़िबल टेंजेबल का फैसिलिटी कान्हे। पैरेलल उन्हनि जे फैमिलीज़ खे बि थोरो थेरापी करण जी ज़रूरत आहे। जीअं एंग्रो कोलमाइंस में हिननि हिकिड़ो प्रोजेक्ट हलायो, लेडीज़ खे हिननि ट्रक्स हलाइण सेखारियो। अॼु उहे माशाल्लाह पोइ उते उन्हनि फैमिली थेरापी बि कई। हिनखे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ जे मद में बि आणे सघिजे थो त भई तव्हां का जेके वॾा वॾा गवर्नमेंट जा या जेके प्राइवेट इदारा आहिनि उहे CSR जे मद में कुझु छा कनि जो उन्हनि लेडीज़ खे उन्हनि जी थेरापी कनि, उन्हनि जे पेरेंट्स खे कन्विंस कनि त भई तव्हां हिनखे भले कारोबार करणु ॾियो। पोइ जीअं मुख़्तलिफ़ हेल्थ जा प्रोजेक्ट हलनि था त औरतुनि खे कुझु हेल्थ हाउस ठाहे ॾिना वञनि था, हिननि खे बिज़नेस हाउस ठाहे ॾिना वञनि। यानी उन लेडी खे को घर में तव्हां स्पेस ॾियो, को हुनखे या एतिरा पैसा ॾियो थोरा त हू पंहिंजो स्पेस वठे, अहिड़ा इक्विपमेंट्स वठे जंहिंमां हू पंहिंजे हुन पैदावार खे वधाए
असांजो औरतुनि वीचारनि जा 40 साल पहिरियों बि ट्रोपो ॾेई 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 अखियूं उन्हनि जो नूर ई चट थी वियो आहे। माण्हू त अहिड़ी रीति माना इन्हनि शयुनि खे ख़तमु थियणु खपे। पोइ सप्लाई चेन ऐं मार्केटिंग जी का पैदा करणु खपे त भई उन्हनि खां कहिड़े प्राइस ते उहा शइ ख़रीद कई वेंदी त उन में पोइ छा थींदो त हिकिड़ो मीनिंगफुल वे में बामाना तरीक़े सां इलाही सारियूं असांजूं लेडीज़ इन कारोबार में ईंदियूं ऐं असां पोइ ॾिसूं त डिमांड कहिड़ी शइ जी आहे त असां उन खां उहे ई शयूं ठारायूं, उहे ई प्रोडक्ट्स असां उन खां ठारायूं जंहिंजी मार्केट में डिमांड हुजे। त उते बि असांखे ज़रूरत आहे। फाइनेंस ॾिसो इलाही सारा इदारा आहिनि जेके फाइनेंस कनि था। फर्स्ट वुमन बैंक आहे, पंहिंजो स्टेट बैंक आहे डायरेक्टली, उन खां पोइ ॿियूं कमर्शियल बैंक्स आहिनि। पर मसइलो उहो ई आहे त उहा लेडी अहिड़े फॉर्म में आहे जो उन जूं तक़ाज़ाऊं या जेके रिक्वायरमेंट्स आहिनि लोन जूं उहे पूरी नथी करे सघे, छो त उनजो रेगुलेटेड कोन्हे न। एग्जैक्ट फॉर्मेट आहे उनजो। उहे वीचारियूं वेठियूं आहिनि घरनि में, हाणे बैंक्स जा हिकिड़ा पूरा ब्यूरोक्रेटिक हिकिड़ा रूल्स आहिनि। त हाणे उहे कीअं त हिकिड़ो वॾो गैप आहे, इन गैप खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। त असां जिन ॻाल्हियुनि मां जेकॾहिं इहो न थियो निकिरे त जेके रिलेवेंट इदारा आहिनि उहे प्रोसीजर्स डेवलप कनि त प्रोसीजर को एॾो मुश्किल कोन्हे। नतीजतन असांजो जेको टाइम आहे उहो कारआमद थींदो। असां डेली 5 जी जाइ ते 15, 20, 25 कंहिं बि शइ जा यूनिट ठाहे उथंदासीं। जेकॾहिं 2 जानवर पालियूं था त असां वटि 10 जानवर हूंदा। पैदावार असांजी 2 जानवरनि जी जॻह ते 10 जी थी वेंदी। आम फर्म में जेके लेडीज़ कमु कनि थियूं उन हवाले सां पियो ॻाल्हायां। ॿुधो था मैडम, एनिमल रेयरिंग कनि थियूं, हैंडीक्राफ्ट जो कमु कनि थियूं, या वरी का अहिड़ा जेके स्पाइसिस मसाला वग़ैरह आहिनि उन्हनि जो कमु करे ॾेई सघिजे थो। त उन लाइ पर हिन वक़्तु इहा चेन सॼी डिस्टर्ब आहे। न उन्हनि खे का घणा का अहिड़ी ख़ासि परमिशन आहे, न उते उन्हनि खे का फैसिलिटी आहे, न कहिड़ो न इक्विपमेंट्स आहिनि। हल्का फुल्का इक्विपमेंट्स ई हुजनि जो हू पंहिंजे प्रोडक्शन खे ठाहिनि, स्पेस आहे, न उन्हनि जो को ख़रीदार उते मौजूदु आहे। त असांजो हिकिड़ो वॾो ह्यूमन रिसोर्स जंहिंखे चइजे त इन सॼी फैसिलिटी खां महरूम आहे। स्किल डेवलपमेंट थिए थी, उनजी बि एनालिसिस थियणु खपे। त स्किल डेवलपमेंट खां पोइ जेके टूल्स खपनि, इंस्ट्रूमेंट्स खपनि नौजवाननि खे, औरतुनि खे, उहे कहिड़ा हुजणु खपनि त जीअं हू कारोबार में उन स्ट्रीम में सिस्टम में अचनि त सही न। सिखी करे जेकॾहिं माण्हू घर वेही रहियो त वरी उनजो स्किल हलियो वेंदो। ऐं ट्रेड ते असांखे कंज़र्वेटिव थियणु खपे। छाजे करे त जेसि ताईं ट्रेड न कंदासीं तेसि ताईं असांजो सर्वाइवल मुमकिन कोन्हे। असां बायोलॉजिकली आबादी वधंदी थी वञे, ज़रूरतूं वधंदियूं थियूं वञनि ऐं अगेंस्ट असां का अहिड़ी शइ आहे ई कान असांजे हथ में जंहिंजे अगेंस्ट असांखे का। पोइ गवर्नमेंट करे छा थी, पोइ टैक्सिस मथां टैक्स, टैक्स मथां टैक्स, इन में त डिफॉल्ट करे वेंदा हिकु ॾींहुं। दे आर गोइंग टुवर्ड्स द डिफॉल्ट। सही, नो डाउट, नो डाउट। अच्छा, पाण जेकॾहिं स्मॉल बिज़नेस जी ॻाल्हि करियूं था बहिराड़ी जी साइड, छो त असां वटि ॾिसो न नौजवाननि जो अलमियो जेको आहे उहो सभिनी खे ख़बर आहे। असां वटि हिकिड़ो शहर जो नौजवान थो थिए, हिकिड़ो बहिराड़ी जो नौजवान थो थिए। मां सम्झां थी वधीक स्किलफुल जेको नौजवान आहे असांजो बहिराड़ी जो आहे, छो त उहो एतिरी कैपेबिलिटी रखे थो। असां जेको आहे सो जीअं मां जुनैद खां पुछो त असां जेकॾहिं गर्मियुनि जी ॻाल्हि कयूं त असां पंहिंजे पाण खे गर्मियुनि खां कीअं था बचाए सघूं, त माना उहो फ्रैंकली वे में जेको चई विया त असां जेको आहे सो हिकिड़े कमरे में वेहूं, एसी हलाए वेहूं त असां जेको आहे सो गर्मी खां बची सघूं था। बहिराड़ी जो नौजवान इन वे में एनर्जेटिक वधीक आहे, छो त हू जेको आहे डेली वेजिस ते हले थो, हू वेहे कोन थो न घर में, किथे न किथे हू लॻल ई आहे। माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो प्रोसेस आहे लाइफ जो, हुननि खे बि कुझु गेन करिणो आहे, तॾहिं ई घर जो जेको चवंदा आहिनि न त हिकिड़ो घर जो पीथो बि हले थो पियो। त उहो जेको स्मॉल बिज़नेस आहे उतां खां जेको स्टार्ट कनि था, मीडियम साइज़ ते कीअं अची सघनि था, कीअं अॻियां वधी सघनि था? बहितरीनु। हिकु त उन ॻाल्हि ते वापसि मोटींदासीं त गवर्नमेंट उन्हनि खे टैक्स फ्री, इंट्रस्ट फ्री लोनिंग ॾे, यानी हुननि खे लाइबिलिटी न हुजे, यानी हू जेको पैसो वठनि न, रुपयो वठी हुनखे ₹1.5 वापसि न करणो पए, रुपयो वठी रुपयो ई वापसि करणो पए, त फाइनेंशियल क्रंच न करनि। पोइ ॿिए नंबर ते जेको ॿाहिराड़ी आहे न, उते असां वटि पैदावार जा फैक्टर इलाही आहिनि, ज़मीन इलाही आहे उते। शहरनि जे बि निस्बत, शहर में तव्हां भाई कोई 50 गज़ जो को प्लाट वठंदो त तव्हांखे लखनि में मिलंदो। ॻोठनि में कंपेरेटिवली इलाही जंहिंखे चइजे त उहो सस्तो आहे। त उते यानी ॻोठनि में कारोबार जा फैक्टर्स इलाही आहिनि। उते वेयर हाउसिस ठही सघनि था, इट सेल्फ एग्रीकल्चर ठही सघे थी, इट सेल्फ उते नंढा नंढा पैकेजिस प्लांट्स लॻी सघनि था त ज़रूरी प्रोडक्ट्स खे, एग्री प्रोडक्ट्स खे हू थोरो प्रिज़र्व कनि। असां वटि हींअर टमाटा मिलनि था ₹80 किलो, इहे कंहिं 150 ताईं भलिया वञनि था, टाइमली इहे ₹30-40 किलो मिलंदा आहिनि। प्रॉब्लम अंब आहिनि असां वटि, 5 ॾींहंनि खां पोइ पेटी ख़राब थी वञे, 4 ॾींहंनि खां पोइ अंबनि जी पेटी ख़राब थी वञे, हिकदमि 5-6 पेटियूं ईंदियूं, चवंदासीं जल्दी जल्दी खपायूं। असांखे उते ई ॻोठनि में जेकॾहिं अहिड़ा प्लांट्स नौजवाननि खे बैंक्स लॻाए ॾे, जहाँ उहो को गवर्नमेंट अहिड़ो को सिस्टम आहे जंहिंमें प्रिज़र्व कनि। इन सां छा थींदो, उनजी शेल्फ लाइफ बिज़नेस में कमु थींदो आहे, उहा वधी ईंदी। यानी 5 ॾींहंनि खां हू क्रॉस करे, हू 2 महीना तव्हां हुनखे यूज़ करे सघो था।
फॉरेन कंट्रीज़ में या पंहिंजे पाकिस्तान में इलाही अहिड़ियूं प्रोडक्ट्स तव्हांखे स्टोर्स ते मिलंदियूं, मसाला मिलंदा, भाॼियूं मिलंदियूं जेके 2 महीना 4 महीना उन जी शेल्फ लाइफ थिए थी। त असां वटि जेको फैक्टर आहिनि पैदावार जा इलाही आहिनि। तव्हां वरी ॻाल्हि त नौजवाननि में हिकिड़ो तइदाद बि आहे, एनर्जी बि आहे, ऐं उते असां इलाही सुठा इकोनॉमिक ओरिएंटेड कम करे सघूं था। पर उहो ई आहे त प्रोसीजर कोन्हे ऐं सिस्टम कोन्हे। माना इन करे इलाही सारा आइडियाज़, कॉल सेंटर्स असांजा भर पासे वारा मुल्कनि जेकॾहिं इंग्लैंड अमेरिका में कंहिंखे ट्रेन जो टाइम मालूम करिणो आहे त उहा कॉल रिसीव कंदो पंहिंजे भर पासे वारो ईरान इंडिया हितां जो को माण्हू, छाजे करे त उते सस्ता आहिनि, यानी हू आउटसोर्स कनि था इंटरनेशनल कंट्रीज़ सस्तनि मुल्कनि में। त असां वटि उहो सस्तो ह्यूमन रिसोर्स घर वेठो आहे। असीं कॉल सेंटर्स ठाहे सघूं था, ॻोठनि में बि ठाहे सघूं था। अॼुकल्ह रेस्पेक्टेड डॉक्टर कमरुद्दीन मेहर साहब, पाण अॻियां गुफ़्तगू जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु साहीअ जो थी वियो आहे, व्यूअर्स साही जे तरफ़ वधूं पिया, वरी झटी हाज़िर थियूं था पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान में। तनु तस्बी मन मणियो दिल दंबूरो जिन, तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन, वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन, निंड इबादत जिन जी। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी, पर जेके जागनि पिया से सुताई सुहन निंड इबादत जिन जी, जेके सुता पिया आहिनि उहे सुताई पिया हुजनि। ऐं असांजी त मॉर्निंग जल्दी थी वेंदी आहे, पर मॉर्निंग जल्दी थियण बि खपे। हुन असां थोरो ॾिसूं त सही सिज कीअं थो उभिरे, सिज कीअं थो लहे। शहरी ज़िंदगी ॾाढी कैप्ड आहे, माना उते जेको आहे सो मॉर्निंग टाइम जेको थींदो आहे यूजुअली असां ॾिसूं त उहो 12 बजे खां पोइ ई थिए थो, पर 12 बजे खां पोइ मंझंद जो वक़्तु थी वेंदो आहे, ऐं वरी पोइ मंझंदि जेको शाम जे वक़्त में तब्दील थिए थी, वरी राति जे वक़्त में तब्दील थिए थी। इहो जेको हिकिड़ो दाइरो आहे, हिकिड़ो सर्किल आहे, हिकिड़ो नेचुरल हिकिड़ो प्रोसेस आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे। ऐं असां जेको आहे सो जेकॾहिं नेचर सां अटैच्ड आहियूं त वधीक सुठी ॻाल्हि आहे, ऐं नेचर खे थोरो एक्सप्लोर बि करणु खपे। पर हिते असां छा एक्सप्लोर करे सघंदासीं, असां वटि ॾाढी गर्मी आहे, त असां पंहिंजे पाण खे थोरो गर्मी खां ई बचायूं त इहो ई बहितरु आहे। उन खां अलावा जेकॾहिं अव्हां डिफरेंट टूरिज़म प्लेसिस ते वञो था ऐं एक्सप्लोर करियो था त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, करणु बि खपे, पर पंहिंजो एक्सपीरियंस बि शेयर कयो। असां वटि सोशल मीडिया या नंढड़ी वीडियो जेकॾहिं ठाहे हलायो था त उहा वायरल बि थी सघे थी, ऐं हूअं बि असां जेको आहे सो परे वेही करे बि इलाही कनेक्टेड आहियूं थ्रू दी सोशल मीडिया। त हिकिड़ो ग्लोबली विलेज जी सूरत में असां ॾाढो क़रीब आहियूं। वेल व्यूअर्स, पाण प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदे प्रोग्राम में आऊं ॻाल्हि कंदसि अगेन गेम जी। सो जॾहिं तव्हां खां हाणे पुछंदासीं त डिफरेंट सीरीज़ खे कीअं ॾिसो था, हाणे अपकमिंग जेके चेंजिस थींदियूं गेम में, उनखे तव्हां कीअं ॾिसो था, कीअं प्रोग्राम में कलेक्ट कंदो? पाकिस्तान हींअर स्क्वाड अनाउंस थियो आहे और श्रीलंका टूर। श्रीलंका में 2 टेस्ट मैच आहिनि पाकिस्तान जा, त पाकिस्तान उनजी तयारी में आहे। सही का कुझु चेंजिंग्स थियूं आहिनि, कुझु प्लेयर न्यू टीम में वापसि आया आहिनि, कुझु नवां आया आहिनि टीम में। जीअं यासिर शाह जी टीम में वापसी थी आहे, त हुन सां गॾु स्क्वाड में जेके मौजूदु हो, साजिद शाह हो, ज़ाहिद महमूद हो, स्क्वाड खां ॿाहिरि थी विया आहिनि। हुन सां गॾोगॾु पंहिंजो सलमान आहे, उनजो बि स्क्वाड में नालो आयो आहे। त ओवरऑल अञा कैंप लॻंदो, ट्रेनिंग थींदी, वरी 20 मां वरी लाज़मी ॻाल्हि आहे 4-5 प्लेयर अञा हिननि खे स्किप कंदा, त फाइनली पोइ स्क्वाड अनाउंस थींदो। त बसि नेक्स्ट वीक में इनशाला 16 जुलाई ते मैच आहे, टेस्ट मैच पहिरियों श्रीलंका में, त पाकिस्तान टीम फ़िलहाल उनजी तयारी में। सही सही। अच्छा ॾिसो, जेको हिकिड़ो ग्रुप ठहियल आहे, उन मां जेके जीअं मेंबर्स तव्हां चयो त उन जॻह ते कहिड़ी रिप्लेसमेंट आहे, उहो भला कहिड़े बुनियाद ते थिए थी? लाइ परफॉर्मेंस जे बुनियाद ते थिए थी, समटाइम्स इनजस्टिस थिए थो, काफ़ी दफ़ा थिए थो। जीअं असां प्रीवियस में काफ़ी दफ़ा ॻाल्हाईंदा आहियूं, काफ़ी सारा अहिड़ा प्लेयर आहिनि जेके परफॉर्म करे फर्स्ट क्लास लेवल ते, पर कोन अचीव करे सघनि टारगेट, किन ते क़िस्मत जल्दी महिरबानी थींदी आहे त 1-2 मैच परफॉर्म करे अची वेंदा आहिनि। त इहो त हिकिड़ो क़िस्मत जो खेल आहे ऐं नसीब जी बि ॻाल्हि आहे। त जेको मोस्टली त क्राइटेरिया परफॉर्मेंस ई आहे, परफॉर्म करे ई प्लेयर अचनि था। पर मतिलबु असां इहो ॾिठो आहे त परफॉर्मेंस सां गॾोगॾु लाइकिंग काफ़ी मैटर करे थी। मतिलबु अगरि 5 प्लेयर आहिनि, 5 में भले ही टॉप परफॉर्मर आहे, ही सेकेंड आहे, थर्ड आहे, त आउं मतिलबु को बि जवाज़ ॾेई 5 नंबर वारे खे बि सिलेक्ट करे वठंदो आहियां। पोइ जवाज़ को बि ॾींदो आहे त न यार ही थोरो एज में नंढो आहे, हिन जो या हिन में पोटेंशियल वधीक आहे, या हिन जी फील्डिंग सुठी आहे, मतिलबु को न को बहानो करे वठंदा आहियूं। पर ईअं हुजणु न घुरिजे। तव्हांजो अगरि बैटिंग जो तव्हां टीम सिलेक्ट कयो था त तव्हां क्राइटेरिया इहो ठाहियो त जेको टॉप आहे उनखे तव्हां सिलेक्ट कयो,
जेको वन ते आहे, यस, सेकंड वारो पोइ थर्ड वारो ईअं हुजे जेको उसूल हुजे। विकेटुनि जो अचो मिसाल शाहनवाज़ ॾाहणी जी ॾिसो, जंहिंमें PSL में टॉप विकेट टेकर थियो त शाहनवाज़ ॾाहणी टॉप विकेट टेकर थियो पोएं PSL में, उन खां पोइ PSL में, ठीकु आहे, तक़रीबन 1.5 साल जो अर्सो थियो, 1.5 साल। हाणे शाहनवाज़ ॾाहणी टॉप कयो आहे, स्टिल अञा ताईं सिर्फ़ु उन ODI जो अगरि काउंट कजे सिर्फ़ु हिकु मैच खेॾियो आहे। उनजे मुक़ाबले में मिसाल हींअर हिकिड़ो बैट्समैन हो जेको हारिस विकेट कीपर हो PSL में ओपनर, उहो 2 मैच बि खेॾे वियो ODI जा। हुन मतिलबु तव्हां इंजस्ट ॾिसो, हिकिड़ो माण्हू 1.5 साल टीम सां गॾु रही करे फ़क़ति हिकु मैच थो खेॾे, सही ईअं थियणु न खपे, ईअं न थियणु, जेको परफॉर्म करे असल पोइ जेके दिलि टुटे थो या जेके ॻाल्हियूं थियनि ई न करे थियूं। तव्हां ॾिसो न जंहिंमां ICC रैंकिंग ठाहींदी आहे टेस्ट जी, ODI जी, T20 जी, उहो पसंद जी बुनियाद ते कोन ठाहींदी आहे। जेको बेस्ट परफॉर्मर आहे उहो उन जो रैंकिंग में मथे हलियो वेंदो। तव्हां बि ईअं करियो, जेको टॉप परफॉर्मर आहे उनखे टीम में खणी अचो, जेको न आहे उनखे ॿाहिरि कढो। त जीअं काशिफ भट्टी नवाबशाह जो उहो टीम टॉप परफॉर्म कयो, टॉप ते आयो, विकेट टेकर थियो काज़म ट्रॉफी में, टीम हुनखे सिलेक्ट कयो, 2 टूर टीम सां गॾु रहियो, टीम सां ट्रेवल कयो, पर हुनखे हिकिड़ो मैच बि न मिलियो, हुनखे 3 घुमाए फिराए कढी छॾियो, हींअर हुनजो नालो निशान बि कोन्हे। सही, इंजस्टिस न हुजणु खपे। अच्छा, ज़ाहिद महमूद जी भला परफॉर्मेंस खे अव्हां कीअं ॾिसो था? ज़ाहिद महमूद जी परफॉर्मेंस खे असां तॾहिं काउंट कई जॾहिं प्रॉपर मौक़ो मिले। ॾिसो न, तव्हां हुनखे 5-6 मैच पाण सां गॾु रखो था, हिकिड़ो मैच खिलायो था, कहिड़ो जेको लास्ट वारो इन इम्पोर्टेंट मैच, जेको इम्पोर्टेंट मैच कोन्हे, वरी टीम ॿाहिरि कढी छॾियो था, इहो त इंसाफ़ न आहे न। प्लेयर खे तव्हां पिक कयो, हुनखे प्रॉपर चांस ॾियो, हुनखे प्रॉपर तव्हां कंटिन्यूअसली मैचिस ॾियो, हा पोइ तव्हां डिसाइड कयो त हा ही। अच्छा, पब्लिक क्राई करे थी इन ॻाल्हियुनि ते? बिल्कुलु, पब्लिक त ॻाल्हाए थी, काफ़ी सारा एक्सपर्ट्स ॻाल्हाइनि था, काफ़ी सारा माण्हू ॻाल्हाइनि था, पर ॻाल्हाइण में बेसूद बेमक़सद थिए थो। मिसाल तव्हांखे मिसाल थो ॾियां, तव्हां अंदाज़ो लॻायो, हींअर अॻु में जेको सिस्टम हो, जेको हिन खां पहिरीं PCB जो रीजनल सिस्टम हो, ठीकु आहे, उन में सिंध जूं 4 टीमूं ठहंदियूं हुयूं डिस्ट्रिक्ट खां पोइ, डिस्ट्रिक्ट एसोसिएशन खां पोइ 4 टीमूं ठहंदियूं, 2 कराची जूं, हिकु हैदराबाद रीजन, हिकिड़ो लाड़काना रीजन। लाड़काना रीजन पंहिंजे इर्द गिर्द पूरो एरिया कवर कंदो ऐं हैदराबाद रीजन पूरो इर्द गिर्द। इन में छा थियो, असांजा प्लेयर डायरेक्ट फर्स्ट क्लास खेॾंदा हुआ। हाणे जॾहिं खां ही गवर्नमेंट आई इमरान ख़ान जी, उन खां पोइ हिकिड़ो सिस्टम नओं इंट्रोड्यूस थियो, जंहिंमें प्रोविंशियल सिस्टम थी वियो। सिटी क्रिकेट खां पोइ प्रोविंशियल, जंहिंमें सिटी क्रिकेट काफ़ी टाइम थी कोन, हिन साल थी आहे। पोइ छा थियो, जो प्रोविंशियल सिस्टम में हुननि छा करे छॾियो आहे त हिकिड़ी टीम पूरे सिंध जे नाले सां। हाणे मज़े वारी ॻाल्हि, नालो सिंध जो, सिंध जी टीम, उन जा टोटल ऑफिशियल कराची जा आहिनि, उन जा कोचिस कराची जा आहिनि, उन जा सिलेक्टर कराची जा आहिनि। हाणे लाज़मी ॻाल्हि आहे, जंहिंमहिल उन्हनि जो तव्हां वरी उन्हनि जो इंसाफ़ ॾिसो कराची वारनि जो। ऐं सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां, हींअर अंडर 19 जी टीम सिलेक्ट थी आहे, जंहिंमें पूरे सिंध जूं टीमूं खेॾियूं, 24 डिस्ट्रिक्ट सिटी क्रिकेट एसोसिएशन टीमूं खेॾियूं सिंध मां, कराची खां अलावा 7 टीमूं कराची जूं, 24 पूरे सिंध जूं, ठीकु आहे। टोटल घणियूं टीमूं थियूं? 31 टीमूं थियूं। 31 टीमुनि मां तव्हां न सॉरी 24 सिटी आहिनि पर डिस्ट्रिक्टूं घटि आहिनि, पर टोटल मतिलबु पूरे सिंध जी टीम सिलेक्ट थी। 40 छोकिरा हुननि सिलेक्ट कया आहिनि, पूरे कराचीअ मां 37 छोकिरा, 3 छोकिरा पूरे सिंध मां कया अथनि। तव्हां अंदाज़ो लॻायो, 2 हैदराबाद मां, हिकिड़ो मीरपुर ख़ासि मां, 37 छोकिरा कराची मां। हाणे सिंध क्रिकेट एसोसिएशन जे ज़ुल्म जी इंतिहा ॾिसो, जंहिंखे मतिलबु अञा बि हुजनि कंपेरिजन, 20 छोकिरा कराची हिकिड़े सिटी मां, 20 छोकिरा बाक़ी तव्हां पूरे रेस्ट ऑफ सिंध मां कया आहिनि न, 37 छोकिरा कराची मां, 3 छोकिरा पूरे सिंध मां। त इन खां वॾी वधीक केॾी ज़्यादती थींदी? इहा हिकु तमामु घणी वॾी ज़्यादती आहे सिंध जे टैलेंट सां। कॾहिं ऐं ज़्यादती कॾहिं बि थिए जॾहिं सिंध एट अ टाइम हींअर 7 खां 8 प्लेयर पाकिस्तान जी टीम लाइ प्रोड्यूस कया आहिनि। नोमान अली टीम सां करंटली गॾु आहे, ज़ाहिद महमूद गॾु आहे, शाहनवाज़ ॻाहणी गॾु आहे, हसनैन गॾु आहे, शर्जील ख़ान गॾु आहे। इहे टोटल जेके हीअं टीम सां गॾु आहिनि, उन खां अलावा अगरि तव्हां प्रीवियस में ॾिसो काफ़ी सारा ॿिया प्लेयर आहिनि जेके टीम सां वक़्तनि फ़वक़्तनि गॾु रहिया आहिनि। एॾे टैलेंट खे तव्हां कीअं जस्टिस पिया कयो? 40 मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3 प्लेयर तव्हां खया आहिनि पूरे सिंध जा। त इहा त लाज़मी ॻाल्हि आहे, नाइंसाफ़ी थींदी त पोइ। अच्छा, पर ऑन द पीक लेवल पोइ असां जॾहिं क्रिकेट खे ॾिसूं था, जॾहिं फाइनल असांजो क्रिकेट लॻंदो आहे, हर को ॾाढो एक्साइटेड हूंदो आहे, पोइ छा थो थिए क्रिकेट में, उहो असां ॾिसूं था माना जेको सिंध जो असांजो टैलेंट आहे उनखे हथ सां ज़ाया पिया कनि, ऐं वरी पोइ असां उनजो जेको आहे रिज़ल्ट बि त ॾिसंदा आहियूं न। अच्छा ॾिसो न, असांजा ज़्यादती चवंदा आहिनि पराइनि त कई आहे, पंहिंजनि बि कई आहे। तव्हां कॾहिं ॿुधो आहे त पार्लियामेंट जे फ्लोर ते कंहिं असांजे इलाइक़े जे प्लेयर्स खे सपोर्ट कयो हुजे? ॾिसो, असांजो ॿियो को सोर्स त कोन्हे। असां ॾिसो अगरि असांजो कज़ाफ़ी स्टेडियम जेको लाहौर आहे, ट्रेनिंग जेको सेंटर आहे PCB, उते त असांजो को नुमाइंदो आहे कोन जेको असांजे प्लेयर्स लाइ ॻाल्हाए, ठीकु आहे।
कराची में हिकिड़ो माना हट धर्मी चेक कयो न, हिकिड़ो बासित अली ऐं जेके बि आहिनि ग़ुलाम अली आहे जेके बि हुननि जी हट धर्मी चेक कयो, हुननि खे चवण वारी का पहिर कोन्हे। हालांकि सिंध में अगरि गवर्नमेंट ॾिठी वञे त असांजे सिंधी स्पीकिंग जी आहे, असीं सिंधी स्पीकिंग जी ॻाल्हि बि नथा कयूं। हिन एरिया में सिर्फ़ु सिंधी त कोन था रहनि, हैदराबाद खां लाड़काणे ताईं या जेको बि पूरो सिंध आहे सिर्फ़ु सिंधी कोन था रहनि, हर ज़बान जो माण्हू रहे थो न, सभिनी सां नाइंसाफ़ी आहे। पर हुननि खे चवण, तव्हांखे इवन मज़े वारी ॻाल्हि थो ॿुधायां, असांखे इहा बि ॻाल्हि ख़बर पई त कराची जे प्लेयरनि खे हिननि श्योरिटी कराई। अच्छा, छा हो सिटी क्रिकेट खां पोइ डिवीजन क्रिकेट थी, 4 टीमूं ठहियूं डिवीजन जूं, इहा ॻाल्हि मूंखां मिस थी वई। प्रोविंशियल ऐं सिटी क्रिकेट विच में वरी डिवीजन क्रिकेट थी, उन में 4 टीमूं ठाहियूं, मतिलबु सिटी मां डिवीजन, डिवीजन मां प्रोविंस। डिवीजन में हिननि कयूं 4 टीमूं, कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास। कराची जी टीम में टोटल कराची जा छोकिरा, हैदराबाद जी टीम में 15 मां 5 छोकिरा 6 छोकिरा हैदराबाद जा, बाक़ी टोटल कराची जा। नवाबशाह जी टीम में 2 छोकिरा नवाबशाह जा, 13 छोकिरा कराची जा। सखर जी टीम में बि 2 या 3 छोकिरा उते जा, बाक़ी टोटल छोकिरा कराची जा। ठीकु आहे, मतिलबु हुननि 4 टीमुनि में बि टोटल छोकिरा कराची जा। इवन हिननि एतिरी श्योरिटी कराई कराची प्लेयर्स के, भाई परेशान ना हो, अगर आप कराची की टीम में सिलेक्ट ना हुए तो हम आपको नवाबशाह से खिला देंगे, हम आपको सखर से खिला देंगे। मतलब हुननि प्लेयर्स के श्योरिटी कराए उन्हनि खे उन्हनि टीमुनि मां खेॾायो वियो। ठीकु आहे, ऐं उन्हनि 4 टीमुनि जा त टोटल ऑफिशियली कराची जा हुआ, टोटल सिर्फ़ु हैदराबाद खे छॾे करे कोच ॻाल्हि हुआ। उन खां पोइ साईं हाणे सिंध लेवल ते बि इहा तव्हां ज़्यादती तव्हांजे अॻियां आहे त हिकिड़ो माना ॾिसो, तव्हां अगरि वॾा थिया आहियो, अगरि तव्हांखे वाॻू मिलियो आहे न त इंसाफ़ करियो, उन रीजन सां इंसाफ़ कयो जेको रीजन करंटली एतिरा प्लेयर्स प्रोड्यूस करे पियो। इहा नाइंसाफ़ी करणु इहो तमामु ग़लति आहे ऐं तमामु मतिलबु इन जो वॾो नुक़सानु पहुचंदो इन फ्यूचर। ऐं ॾिसो हिन जो हिकिड़ो इम्पेक्ट पियो, तव्हां ॿुधायां थो त हींअर कुझु ॾींहं पहिरीं लाज़मी ॻाल्हि जंहिं महिल कावड़ थिए थी, प्रेशर थिए थो, केॾांहुं वञनि। हाणे जो हींअर काफ़ी सारा हैदराबाद जा क्लब हुआ जिन माना इहो इनजस्टिस खे बर्दाश्त न करे सघियो, पोइ उहे माना एहतिजाज करण जे लाइ, तक़रीबन 3-4 ॾींहं जी ॻाल्हि आहे त सभु एहतिजाज करण जे लाइ विया न्यास स्टेडियम हैदराबाद में। त हुनजो ॿियो त को नुमाइंदो आहे कोन, हैदराबाद जे कोच ॾे विया जेको पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो नुमाइंदो आहे, हुन खां पुछणु विया त हुन सां अॻियां हुनजी मुंहमारी थी त हुते मतिलबु काफ़ी सारो हुते झेड़ो थियो न्यास स्टेडियम हैदराबाद में, काफ़ी सारा मसइला थिया। त लाज़मी ॻाल्हि आहे इन जो ख़्यालु रखणु घुरिजे, अगरि इहो आवाज़ कंहिं ताईं पहुचे त कम से कम उन्हनि खे एतिरो त पाबंद कयो वञे त 2 टीमूं आहिनि त हिकु टीम सही। भला छा था सम्झो तव्हां बेटरमेंट जी तरफ़ कीअं वधूं, कीअं थी सघे थो स्टेबल असांजो सिंध? ॾिसो, बेटरमेंट असांजे अगरि सिंध जी तव्हां ॻाल्हि कई क्वेश्चन मां, त अगरि स्पोर्ट्स जी ॻाल्हि कयो त पोइ त असांजे मालिकी सिंध गवर्नमेंट खे करणु घुरिजे, छो त असांजी पोज़ीशन बिल्कुलु मज़े वारी न आहे। टंडो मोहम्मद खान वारा दोस्त आहिनि, उहे बि रोइनि पिया, उन्हनि जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, उहो 2010 में हुनजो इफ़्तिताह थियो, अञा ताईं कंप्लीट न थियो आहे। डिस्ट्रिक्ट मटियारी में हाला जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, 2007 में इफ़्तिताह थियो आहे, अञा ताईं पेंडिंग आहे, कंप्लीट न थियो आहे। टंडो लिहार वारनि जो चवंदा असां सुठो असां ग्राउंड ते क्रिकेट खेॾंदासीं, असांजो ग्राउंड असां वठी हुते हिकिड़ी बिल्डिंग ठाहे विच ते असांजी ग्राउंड, असांजो ग्राउंड नंढो थी वियो पर उहो अञा कंप्लीट कोन थियो आहे। त ग्राउंड पंहिंजनि प्लेयर्स खे ॾियो, ईअं त टैलेंट कोन ईंदो, टैलेंट को ईअं त न आहे त घर वेठे खेॾे करे टैलेंट ईंदो, माना बेसिक नीड्स ई खसे था छॾनि त पोइ वरी किथां जेको आहे सो राइज़ थियनि। हा बिल्कुलु, ग्राउंड जो त तमामु वॾो इशू आहे, तमामु वॾो इशू आहे रांदीगरनि जे। इहो पाण पहिरीं बि प्रोग्राम में डिस्कस करे चुका आहियूं, ग्राउंड्स जो जेको मसइलो आहे ऐं स्टिल उहो ई मसइलो आहे, मसइला वधनि पिया, घटिजनि कोन पिया। पर जेकॾहिं पाण वरी जेको आहे सो एजुकेशनली ॻाल्हि कयूं, स्कूलिंग सिस्टम जी पाण ॻाल्हि करियूं त असांजी जेका सिंध गवर्नमेंट आहे, छा उनखे इन ते स्टेप खणणु खपे त असांजा जेके ॿारड़ा आहिनि उहे स्कूल्स में बि खेॾनि, छो त इन स्टार्ट जेकॾहिं असां स्कूलिंग सिस्टम जी ॻाल्हि कयूं उतां खां ई जेकॾहिं ॿार जेको आहे इन एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हूंदो त हू अॻियां अची सघे थो न, हिकिड़ो सुठो प्लेयर थी करे को ॿार अॻियां अची सघे थो। असल ॻाल्हि आहे त असांजे जॾहिं खां पढ़ाई जो सिस्टम थोरो गवर्नमेंट स्कूल्स में थोरो घटि थियो त ॿार वरी विया हले प्राइवेट सेक्टर में। प्राइवेट सेक्टर जो इशू आहे त प्राइवेट सेक्टर हाणे स्कूल आहे बेंगलोर में, ग्राउंड आहे कोन, ठीकु आहे, गवर्नमेंट स्कूल में ॿार पढ़नि कोन था, त स्कूलिंग क्रिकेट त ख़तमु थी वई। असां ॾिठो जॾहिं असां नंढा हूंदासीं त असां ॾिठो त मैचिस थींदा हुआ, ग्राउंड भरिया पिया हूंदा, त इहो हींअर मतिलबु ख़्वाबु थी वियो आहे त इहो को थी सघे थो। असल आहे त पहिरीं सभ खां पहिरीं जेको इशू आहे न प्राइवेट ऐं सरकारी स्कूल वारो तसादुम आहे, इनखे हल करणु घुरिजे। छा ॾिसो न, ॾिसो बिल्डिंग हुननि ॾे आहे, पढ़ाई जो मयार हुते आहे,
हुते टीचर 1.25 लख पगार खणनि पिया, हुते वीचारा टीचर 10-12 हज़ार पगार, त इहो तसादुम ख़तमु थियणु घुरिजे। ॾिसो इहो अहिड़ो को सिस्टम हुजणु घुरिजे, मैकेनिज़म हुजे जो हिनखे बैलेंस कयो वञे। ऐं ग्राउंड्स त प्राइवेट स्कूल ॾे आहिनि कोन, तव्हांजो ॿार स्कूल क्रिकेट थींदी किथे? हा, स्कूल क्रिकेट हींअर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सुठो स्टेप खयो, हींअर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड स्कूल क्रिकेट कराइण जी ॻाल्हि कई आहे। हा बिल्कुलु, उहा पंजाब में थी वई शायदि, पर शायदि सिंध में अञा कान थी आहे, वरी शायदि इहा हींअर जेको मोकिलण जो वक़्तु गुज़रंदो उन खां पोइ ई जेको असां इम्प्लीमेंटेशन थींदी पेंडिंग थी वियो, त इहो हींअर आहे त वरी स्कूलिंग क्रिकेट लाइ हुननि पाबंद कयो आहे। पर इन में मतिलबु एजुकेशन डिपार्टमेंट को सुठो किरदारु अदा न कयो। मूंखे बि ज़ाती तौर ते डिस्ट्रिक्ट मटिया जी ख़बर आहे त हुननि हिकिड़ो असां पुछा पिया की जे सभिनी क्लब वारनि जेके क्रिकेट में हुयूं तयारु, असांजी टीमूं ठाहिणियूं आहिनि, स्कूलिंग जो असां स्कूलनि में महिनत कयूं पिया, असां ॿारनि खे तयारु कयूं पिया, त तव्हां तयारी कयो, तव्हांखे क्रिकेट अचणु वारी आहे। त ओचितो असांखे ख़बर पई त जेको हिननि को फोकल पर्सन को रखियो उन हुननि खे रिटन में करे छॾियो त हिते क्रिकेट त ॿार को खेॾे कोन थो। अड़े बाबा हिते असां टीमूं ठाहे वेठा आहियूं, असां त केरु राब्तो करे? फोकल पर्सन यार मूंखे ख़बर कोन्हे, मूंखे हुननि लिखी मोकिलियो, मूं चयो केरु कोन्हे, मूं हुनखे लिखी ॾेई छॾियो त हिते क्रिकेट केरु कोन थो खेॾे। त इहा पोज़ीशन आहे हिते। त मतिलबु एजुकेशन वारा अगरि को अहिड़ो माण्हू को ॾिसनि था ऐं ख़ासि जेके इंतिज़ाम माण्हू, त कम से कम जेको हुन फील्ड जो माण्हू हुन सां राब्तो त कनि कम से कम, तव्हां हिन फील्ड जा, तव्हां ॿुधायो हिन में तव्हां असांजी कहिड़ी हेल्प करे सघो था। त ओवरऑल स्पोर्ट्स जी पोजीशन इन प्रॉपर वे कम कोन पियो थिए, वरी पोइ बि हाणे मोकलनि खां पोइ वरी पाण ॾिसंदासीं त छा हुन ते अमल थिए थो। अलाह करे अमल थिए। प्राइवेट सेक्टर खां हटी करे पाण गवर्नमेंट सेक्टर जी ॻाल्हि कंदासीं त हुन ते कीअं इम्प्लीमेंटेशन थिए थी। उन खां अलावा डॉक्टर कमरुद्दीन महर साहब पाण जे करे अगेन SDGs गोल्स जी ॻाल्हि करियूं त 5 नंबर ते मुंहिंजे ख़्याल सां आहे क्वालिटी ऑफ एजुकेशन, जिथे असां नो पावर्टी, ज़ीरो हंगर जी ॻाल्हि करियूं था, हेल्दी लाइफ एंड वेलबींग जी ॻाल्हि करियूं था, उते एजुकेशन जी बि ॻाल्हि कई वई आहे। ऐं एजुकेशन में जेकॾहिं मां सम्झां थी त असां जेकॾहिं ॻाल्हि करियूं था हिकिड़े प्रोसीजर जी असां ॻाल्हि करियूं था, उन खां अलावा असां सिलेबस जी जॾहिं ॻाल्हि करियूं था त उन सिलेबस में ई असां वटि हिकिड़ी शइ असां इंक्लूडेड आहे, उहो आहिनि एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़। त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां जॾहिं पढ़ियो त तव्हां बि गवर्नमेंट स्कूल में ई पढ़िया हूंदव न, उन टाइम में छा रुझान हो, हिन टाइम कीअं ॾिसो था, कीअं जेको आहे एक्टिविटीज़ कराइणु खपनि ॿारनि खे? बिल्कुलु तमामु सुठो। असल में असां हुनखे जेके एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ चऊं था, उहे दरअसल साॻी जाइ ते को करिकुलर एक्टिविटीज़ बि आहिनि, यानी उहे एजुकेशन जो ई पार्ट आहिनि। छाकाणि जो जेसि ताईं माण्हू फिज़िकली फिट न आहे, जेसि ताईं हिकिड़ो सिहतमंद इंसानु न आहे, त उहो कीअं नयूं नयूं थ्योरीज़ ऐं हिकिड़ा कॉम्प्लेक्स शयूं उहे पढ़ी सघंदो ऐं उहो उते अॻियां वधंदो। ऐं लिहाज़ा इहो त हिकिड़ो जंहिंखे चइजे कंपलसरी आहे त ॿार खे जेके चइजे असांजा ई ॿार आहिनि, फ्यूचर आहिनि असांजो, इन्हनि खे सेंसिटिवली केयरफुली ॾिसणु खपे। पर उहो जेको असांजो ॾिसो मैडम रवायती जेको हिकिड़ो रवैयो आहे न, इग्नोरेंस वारो, नज़रअंदाज़ करण वारो, अणबराबरी वारो, ऐं जीअं असांजा जेके टिपिकल आहिनि हिकिड़ा पॉलिटिशियन्स ऐं जंहिं तरह सां जंहिं स्टाइल में हू पंहिंजो भाषाउनि वारी जेका ज़िंदगी गुज़ारनि पिया या जेका हुननि जी नफ़सियात आहे, त पोइ उन में असांजी सॼी सोसाइटी कंहिं न कंहिं तरह सां सफ़र करे पई, भोॻे थी। असांजा जेके आला इदारा आहिनि, पार्लियामेंट आहे, या असांजा जेके अहिड़ा जेके इदारा आहिनि जिथे जेके माण्हुनि जे ई कंसेंट सां वोट सां चूंडिजी अचनि था, उन्हनि खे घुरिजे त ट्रेड आहे, तालीम आहे, ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके ॿियूं अलाइड जेके शयूं आहिनि, या जेको नौजवाननि खे पंहिंजो लाइम लाइट ते आणणु आहे, उन्हनि खे हेठी सतह खां मथे खणी अचणु आहे, चाहे गेम हुजे चाहे ट्रेड हुजे, त हिकु त असांजो उहो बि निज़ाम उते बि असां वटि प्रॉब्लम आहे। बाक़ी येस असां तव्हांजी ॻाल्हि सही आहे त प्रीवियसली जेके गवर्नमेंट जा स्कूल्स आहे उते येस उते काफ़ी सारा वॾा वॾा ग्राउंड्स हूंदा हुआ, ऐं पंहिंजो हैदराबाद में मॉडल स्कूल हो, हाणे उहो ग्राउंड जॻहियूं ठही वियूं आहिनि, या हेॾे गवर्नमेंट स्कूल हो टंडोजाम में असां रहियासीं। त मक़सदु त उहो हिकिड़ो ॾाढो न सिर्फ़ु इहे क्रिकेट ऐं अहिड़े क़िस्म जूं गेम्स, पर पंहिंजूं जेके लोकल गेम्स आहिनि, या कोॾी कोॾी थी वई, या कुझु अहिड़े क़िस्म जूं ॿियूं जेके गेम्स असांजे पंहिंजे आहिनि, उहे बि ॾाढियूं थींदियूं हुयूं, पर हाणे उहो ख़तमु थी वियो आहे। ऐं पंहिंजो साईं वारी ॻाल्हि त प्राइवेट सेक्टर में अचण सां मां त चवंदुसि त रजिस्ट्रेशन उन्हनि स्कूल्स खे मिलणु खपे जंहिं वटि पंहिंजो ग्राउंड हुजे। इवन असांजा पंहिंजा जेके कासिमाबाद में जेके ग्राउंड्स आहिनि, उहो हिकिड़ो ई ग्राउंड हो जेको जंहिंजे हिकिड़े पासे खां अलाए केॾो किचिरे जो ढेर पियल आहे, अलाए केतिरनि सालनि खां, उन खां पोइ अंदरि उहो ग्राउंड हुयो त ॿार पैसा ॾेई खेॾंदा, हाणे उनखे बि निंड्राए छॾियो आहे। जी जी बिल्कुलु ईअं आहे। वक़्तु साही जो थी वियो आहे, साही जी तरफ़ पाण व्यूअर्स वधूं था, वरी पोइ झटी हाज़िर थियूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में।
मालिक तूं न छॾीज ऐं जियां तो आसरे सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटीज हिकु तूं मुंहुं न मटीज ॿियो लोक मटियो त घोरियो। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी सुबुह मेहरान जे अंगड़ ते। अव्हांखे ॿुधाईंदी हलां मुअज़्ज़िज़ महिमान असां वटि जेके मौजूदु आहिनि। डॉक्टर कमरदीन साहब असां वटि मौजूदु आहिनि, इसरा यूनिवर्सिटी जा डीन आहिनि पाण। ऐं अॼु जेको ट्रेड जो डे सेलिब्रेट कयो वञे पियो ऑन द इंटरनेशनल लेवल, उनखे असां रखी करे साम्हूं उन ते ई असां ॻाल्हायूं पिया त स्मॉल बिज़नेसिस कीअं असां वटि जेके थियनि पिया उन्हनि खे मीडियम लेवल ताईं कीअं आणणु खपे। ऐं हुन खां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, प्रोग्राम में ॻाल्हि असां कंदा विया आहियूं, इकोनॉमिकली असां तॾहिं ई ग्रो करे सघूं था जॾहिं असां वटि बिज़नेसिस सुठे तरीक़े सां रन थियनि। असां पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कंदासीं त असां वटि इलाही सुठो टैलेंट मौजूदु आहे, पर उहा ई ॻाल्हि त असां जेको आहे सिर्फ़ु ॻाल्हियुनि करण जी हद ताईं महदूद आहियूं। ऐं उन खां अलावा असां जेकॾहिं असां पंहिंजी भेनरुनि जी ॻाल्हि करियूं जेके बहिराड़ी जे पासे वेठल आहिनि, त हिकिड़ो जेको बहिराड़ी जो माहौल हूंदो आहे, सुठो माहौल हूंदो आहे, इलाही सादो माहौल हूंदो आहे। उन में वरी नियाणियूं जेको इलाही कैप्ड हूंदियूं आहिनि त उन्हनि खे उहा इजाज़त कोन हूंदी आहे शहर ताईं अचण जी, या उहो जेको हिकिड़ो प्रोसीजर आहे बिज़नेस जो, बिज़नेस कीअं स्टार्ट कजे, नंढी लेवल खां थोरो अॻियां पंहिंजो पाण खे कीअं वधाइजे, छा प्रोसेस आहे, कीअं असां अप्लाई करे सघूं था, असां लोन कीअं वठी सघूं था, असां अॻियां जेको आहे शयूं पंहिंजूं कीअं पहुचाए सघूं था। छो त जेको कमु थींदो आहे, जेकॾहिं असां सिर्फ़ु भर्थ जी ॻाल्हि कयूं, एप्लिक वर्क जी असां ॻाल्हि कयूं, ऐं डिफरेंट जेके बि कपिड़नि ते भर्थ कया वेंदा आहिनि, घरनि में भेनरूं कंदियूं हूंदियूं आहिनि उहे कम, त उहे जेको आहे सो उनजो जेको मुआवज़ो आहे उहो उन्हनि खे घटि मिलंदो आहे। पर जेकॾहिं उन्हनि खे सही प्रोसीजर केरु गाइड करे, सही उन्हनि खे जेको आहे सो केरु ॿुधाए, सही तरीक़े सां ट्रेन उन्हनि खे करे, त हू जेतिरा पैसा घर में वेही कमाइनि पियूं उन खां 3 टाइम्स 4 टाइम्स डबल हू घर में जेको आहे सो अर्न करे सघनि थियूं। त अवेयरनेस जी नीड आहे, अवेयरनेस कीअं अचे थी, त असां जेको आहे सो उन ते ॻाल्हायूं पिया अॼु। उन खां अलावा असां गेमिंग ते बि ॻाल्हायूं पिया। जुनैद मेमन साहिब जिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि, सुठी ॼाण रखंदा आहिनि, सुठी गेमिंग ते हुननि जी नज़र हूंदी आहे ऑन द इंटरनेशनल लेवल, ऑन द नेशनल लेवल जेके बि गेम्स थियनि थियूं। स्पेशली असां जेकॾहिं क्रिकेट जी ॻाल्हि कयूं त इलाही सुठियूं ॻाल्हियूं मौजूदा सूरत हाल जे हवाले सां ॻंढींदा आहिनि। सो डॉक्टर कमरदीन महर साहिबु पाण जेको आहे सो ॻाल्हायो पिए त असांजो अॼु ट्रेड जो ई ॾींहुं आहे, उनजे हवाले सां ई पाण वधीक कंटिन्यू कंदासीं। असां जेकॾहिं ॻाल्हि करियूं त हिकिड़ो जेको आहे सो बिज़नेस मीडियम लेवल ते आहे, भला उनखे अॻियां उहो माण्हू कीअं वधाए सघे थो। ऐं हिकिड़ो माण्हू आहे जेको चाहे थो त आउं लोन वठां ऐं पोइ वरी पंहिंजे बिज़नेस खे अॻियां रन करियां, छा प्रोसेस आहे हुनजो? बिल्कुलु ॾाढो सुठो सुवालु आहे। असुल में बिज़नेस जेको आहे जेकॾहिं माण्हू करे थो ऐं हू जेकॾहिं नंढी लेवल ते कामयाबु थी थो वञे त ऑटोमेटिकली उहो आहिस्ता आहिस्ता वधंदो वेंदो। उनखे पोइ वधीक लेबर उते एम्प्लॉय करणु खपे। स्केल ऑफ प्रोडक्शन चवंदा आहियूं त मिसाल जिते असां 8 यूनिट या 10 यूनिट ठाहियूं था, को स्मॉल एंटरप्रेन्योर आहे त असां उन 10 जी जाइ ते पंहिंजी जेका प्रोडक्शन कैपेसिटी आहे उहा वधायूं। यानी असां 20 यूनिट ठाहियूं, 30 यूनिट ठाहियूं, त अहिड़ी रीति हू जेकॾहिं पंहिंजी जेको बि नंढिड़ो ट्रेडर आहे, एंटरप्रेन्योर आहे, उहो हिन लेवल ते जंहिं स्केल ते कमु करे थो उहो पंहिंजो स्केल मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स में वधाए सघे थो। यानी हू वधीक यूनिट ठाहिणु शुरू करे, कुझु पंहिंजो ह्यूमन रिसोर्स वधीक एम्प्लॉय करे। ऐं इहो ई मैडम बिज़नेस जो रूह आहे, इहा ई बिज़नेस जी ख़ूबसूरती आहे त उन में ॾींहों ॾींहुं जेको चवंदा आहिनि वधंदड़ वापार जंहिंखे चवंदा आहिनि उहा इहा ई शइ आहे। त पर हाणे उहो ईअं मैडम वधाए सघे थो त पहिरियों जेको हू कमु करे रहियो आहे, हिकु त उनखे निहायत मेच्योरिटी ऐं नफ़ासत सां बहितर तरीक़े सां करे, पोइ कारोबार में अलाह ताला अहिड़ी ख़ूबी रखी आहे त पाण ई कारोबार पाण खे पाण ई वधाईंदो। दिस इज़ अनदर इंटरेस्टिंग एस्पेक्ट। बैंक्स जे जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त उन में आउं ॿिनि तरहनि सां जेको आहे बयानु कंदुसि। हिकु त आउं ख़ुदि बैंक्स खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजे प्रोसीजर्स खे आसान बणाइनि। हुनजा हिकिड़ा मुश्किल इंग्लिश में ऐं इलाही सारा हिकिड़ा जंहिंखे चइजे त आहिनि, ऐं बैंक में फॉर्मेट खे चेंज कनि। क्रेडिबिलिटी आहे, उन खां पोइ सिक्योरिटी वठनि था। दुनिया जे इलाही सारनि मुल्कनि में ट्रेडर्स लाइ, इवन नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका, चिली हिकिड़ो मुल्क आहे, हितां को माण्हू पाकिस्तान मां, अर्जेंटाइन आहे, इलाही अहिड़ा मुल्क आहिनि, तव्हां कारोबार लाइ मोकिलियो, सुठो आइडियो वणियो त हू तव्हांखे हुते घुराईंदा बि, पैसा बि ॾींदा, बिज़नेस बि कराईंदा। भाई हिकिड़ो माण्हू चए थो मां तव्हांखे ॿुधायां न, डेनमार्क आहे, 20-30 लख रुपया हुजनि तव्हांखे एंटरप्रेन्योर। दुनिया हिन वक़्तु बि जेको आहे न नौजवाननि खे पिक
करे पई त असां वटि अचनि आइडियाज़ खणी सही सही असां वटि कारोबार छो त सुठा आइडियाज़ रन कनि था न। Exactly. अच्छा हिकिड़ी ॻाल्हि इहा बि पाण प्रोग्राम में ऐड कंदा हलूं न, जेकॾहिं असांखे को सुठो आइडिया आहे असां उहो आइडिया सेव करे सघूं था, असां डायरी ते लिखी सघूं था उन आइडिया जो तव्हां वटि छा मैकेनिज़म आहे, तव्हां कीअं सम्झो था त इहो आइडिया रन करे सघे थो बिज़नेस जी लेवल में, त तव्हां उनखे कलेक्ट करे सघो था ऐं आइडियाज़ जॾहिं सेल थींदा आहिनि त तव्हां उन सां बि जेको आहे अर्न करे सघो था। एग्ज़ैक्टली उन आइडिया खे हिकिड़े कागज़नि ते सहेड़े उनखे प्रपोज़ल जी शिकिल ॾेई हू जेकॾहिं मोकिलनि ऑनलाइन लॻी पई आहे त इलाही सारा ॿाहिरियां माण्हू माना असां दुनिया ॾिसो न मैडम, दुनिया कंहिंजो इंतज़ारु कोन थी करे। इकोनॉमिक वर्ल्ड हिकिड़ी ज़ालिम शइ आहे, को बि माण्हू मौक़ो छॾे कोन थो। असां कारोबार न कंदासीं त ॿियो अची करे कंदो। सही। ऐं जेको पंहिंजो फेसबुक जो इहो मार्क आहे उन बि त जेको आहे सो कंहिंजे आइडिया ते एग्ज़ैक्टली 5-7 हिकिड़ा ॿार आहे हार्वर्ड यूनिवर्सिटी जा जिन खे पंहिंजे टीचर हिकिड़ी असाइनमेंट ॾिनी ऐं हिननि वेही करे कमु कयो। अॼु ॾिसो गूगल पहिरियों ऑफिसर छा इन एंगल तां थोरो नौजवान सां मुखातिब थियणु चाहींदुसि पंहिंजी कम्युनिटी सां, त ज़रूर न आहे त तव्हांखे बैंक लोनिंग ॾे, ज़रूरी न आहे त तव्हां वटि हिकिड़ी इलाही सारी का पैसा हुजनि, कैपिटल हुजे। तव्हां हिकिड़े सुठो जेकॾहिं जज़्बो रखो था त तमामु सिंपल ताम जेको आहे न कमु शुरू थी सघे। सही। इलाही सारा बिज़नेसिस आहिनि जिन जे लाइ का वॾो रक़म पिज़्ज़ा जेको आहे हिकिड़ो इटालियन फैमिली जंहिंजो हिकिड़ो लोकल फूड हो, अॼु ॾिसो किथे आहे पंहिंजे सिंध में पाकिस्तान में बि इलाही अहिड़ा बिज़नेस आइडियाज़ आहिनि, हलीम आहे या ॿिया कई शयूं आहिनि जेके सिंपल ऐं हुन ते शुरू थिया आहिनि। त ज़रूरी न आहे त हीअ बैंक्स खां फैसिलिटी वरिती वञे त असांजो कोई कारोबार थी सघे थो, पर नौजवान वटि जेकॾहिं को इनोवेटिव आइडिया आहे ऐं हू जेकॾहिं महिनत कनि था, ॾींहं जा 10-12 कलाक पंहिंजे हुन ट्रेड खे सचाई सां ईमानदारी सां जेकॾहिं ॾियनि था त टाइम बि वेल्थ आहे हिकिड़ी ऐं सिंसियरिटी बि हिकिड़ी वेल्थ आहे, रुगो पैसो न आहे। तव्हां सचाई सां सची दिलि सां 10-15 कलाक 12 कलाक पंहिंजे कंहिं ट्रेड खे ॾियो था, ऑटोमेटिकली उन में वाधा ईंदो वेंदो, त जेका विल आहे उहा इलाही बिल्कुलु सही ॻाल्हि पिया कयो। ऐं जेको चवंदा आहिनि न त माना केरु असांखे कुझु बि न ॾे पर थोरो हौसलो जेकॾहिं ॾे त असां इलाही रन करे सघूं था। ऐं हिकिड़ी ॻाल्हि उहा रिसर्च बेस ते साबित थियल आहे त हुन नंढी शइ में इंसानु ख़ुशि रहणु सिखे। असां जेको आहे एक्सपेक्ट घणो करे वेंदा आहियूं, असां एक्सेप्टेंस जी तरफ़ घटि वधंदा आहियूं, त जेको असां वटि घटि आहे, जेके घटि रिसोर्सिस आहिनि, असां उन सां बि इलाही जेको आहे सो अॻियां वधी सघूं था। असां पंहिंजा आइडियाज़ डेवलप करे सघूं था, असां पंहिंजा आइडियाज़ सेल करे सघूं था। मां चवंदी आहियां जेको माइंड आहे न इहा वॾी मशीन आहे, इनखे जेकॾहिं असां कंटिन्यूअसली हलायूं त असां उन जे थ्रू घणो कुझु ज्ञान करे सघूं था। पर माना हिकिड़ो आहे त इंसानु मुतमइन रहे ऐं घटि जेके रिसोर्सिस आहिनि उन में ई ख़ुशि रहे, कोशिशि कंदो रहे अॻियां वधण जी, त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। उन खां अलावा अव्हां ॿुधायो त हिन टाइम में अव्हां हिकिड़ो त एॾो बिज़ी स्कैजुअल आहे अव्हांजो, जेका अव्हां ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पंहिंजी ख़िदमतूं माशाअल्लाह सां सुठे तरीक़े सां सुठे नमूने सां सरअंजाम ॾींदा रहो पिया, पोइ भला काॾे इरादो आहे हिन टाइम में किथे मूव करण जो, किथे एक्सप्लोर करण जो? तमामु सुठो सुवालु आहे मैडम। असां जेका जंहिं तरह जी मुंहिंजी जॉब आहे उन में 100 जे तइदाद में यूथ आहे जेके असां पढ़ायूं था, वरी इलाही सारो आस्पेक्ट रिसर्च जो आहे। गॾोगॾु असांजी प्राइवेट बि जेके चइजे यूनिवर्सिटी में, छो त यूनिवर्सिटी जो रोल आहे त रवायती तइलीम ॾियण सां गॾु कम्यूनिटी खे बि ॾांहुं बि जवाबदार हुजे, त असांजा उहे बि सेमिनार वर्कशॉप्स मुख़्तलिफ़ हवालनि सां थींदा रहनि था। इसरा यूनिवर्सिटी हिकिड़ी सुठी यूनिवर्सिटी आहे, पंहिंजे कैपेसिटी में कमु करे पई। पैरेलल असांजी इंटरनेशनल बि कुझु असां वटि प्रोजेक्ट्स हलनि था, ट्रेनिंग्स जा, जीअं थोरी देरि पहिरियों पाण ॻाल्हि थी फैकल्टी डेवलपमेंट जा, त असांजो हिकिड़ो जंहिंखे चइजे त इहो त हिकिड़ो रूटीन ऐं रवायती कमु हलंदड़ आहे। बाक़ी डेफिनेटली असांजी ख़्वाहिश आहे त अञा बि जेकॾहिं असांखे के वधीक अपॉर्चुनिटीज़ या रिसोर्स मिलनि त असां डायरेक्ट, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त नौजवाननि में वञी कमु कजे, मोटिवेट कजे त हू हिन तरफ़ अचनि, सही अवेयर कयो वञे। ज़बरदस्त, बहितरीन। अच्छा डॉक्टर कमरुद्दीन महर साहब, रैपअप बि करिणो आहे, अव्हां ॿुधायो सुबुह मेरान में अची करे अव्हांखे कीअं लॻो ऐं शॉर्ट में अव्हां छा मैसेज ॾींदा? तमामु सुठो लॻो ऐं आउं थोराइतो आहियां तव्हांजो, पंहिंजो साईं मुर्तज़ा साहिब जो, जेके बि दोस्त टीम में वेठा आहिनि। ऐं असांखे हिकु त मॉर्निंग टाइम आहे ते चांहि ऐं उहो असां उहो ई उन में फ्रेश थी वञूं था, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, सिहतमंद ॻाल्हियूं ॿुधूं था। गॾोगॾु जेको असांजे अंदरि में आहे त असां पंहिंजनि माण्हुनि सां मुखातिब थियूं ऐं इहे शयूं असां एज़ अ, छो त मुंहिंजी फील्ड बि बिज़नेस ई आहे ऐं ज़िंदगी जा इलाही साल लोकल इंटरनेशनल मुंहिंजा इन में गुज़रिया आहिनि। हाणे ख़्वाहिश बि आहे त असांजा माण्हू बि ट्रेड ऐं कारोबार तरफ़ अचनि, त हिकु त असांखे पंहिंजो मौक़ुफ़ पहुचाइण में मेहरान टीवी जे थोरो ॾाढी हिकिड़ी आसानी थिए थी, उन लाइ शुक्रमंद आहियूं। ऐं मैसेज इहो ई आहे त असां सभु गॾिजी करे ट्रेड कयूं, ट्रेड सां ई असां वरी पैसा ईंदा त पोइ असां ॿियूं शयूं पोइ
मुआशरे खे बहितर बि करे सघूं था, ग्राउंड सुठा रहे सही सुठी अर्निंग ऐं लर्निंग जे तरफ़ असां वधी सघूं था। बहितरीन। जुनैद, तव्हांखे सुबुह मेरान में अची करे कीअं लॻो? शॉर्ट में छा मैसेज ॾींदव? एज़ यूजुअल तमामु बहितरीनु, तमामु घणो मज़ो आयो, तमामु घणी ख़ुशी थी। मैसेज बस ख़ुशि रहो, आबाद रहो। थैंक यू वेरी मच। सही, ज़बरदस्त, ॾाढो सुठो आयल महिमान जे आऊं इलाही शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढो था। सुबुह मेरान में अव्हां हिकु सॾ ते कही आहियो। व्यूअर्स वक़्त जो घणी वधीक इजाज़त न आहिनि ॾींदियूं, अव्हांखे ख़बर आहे 2 कलाक असांजा सहेड़जी वेंदा आहिनि, नंढा थी वेंदा आहिनि, पर कोशिशि इहा ई रहंदी आहे समूरे प्रोग्राम में जॾहिं आऊं प्रोग्राम कंडक्ट कंदी आहियां त हिकिड़ी कोशिशि इहा हूंदी आहे त ऑन द वर्ल्ड लेवल असां वटि जेके डेज़ सेलिब्रेट थियनि पिया त उन्हनि खे असां थोरो अॻियां आणियूं ऐं जेके सही ॻाल्हियूं आहिनि, जेके मुसबत ॻाल्हियूं आहिनि, उहे असां अव्हां ताईं पहुचाए सघूं, एक्यूरेट नॉलेज अव्हां ताईं पहुचाए सघूं। इंशाअल्लाह व्यूअर्स सुभाणे वरी हाज़िर थींदासीं, नवां महिमान, सुठियूं ॻाल्हियूं, नओं टॉपिक खणी हाज़िर थींदमि। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त। अल्लाह वाहिद।